अस्सलाम वालेकुम एवरीवन। आवाज़ टीवी जे हिन ख़ुसूसी पॉडकास्ट ऑन एयर विद आवाज़ में मां बाख पीरज़ादा अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार कयां थी। जीअं अव्हांखे ख़बर आहे त असांजे प्रोग्राम में ख़ासि महिमान ईंदा आहिनि जिन सां असां गुफ़्तगू कंदा आहियूं, कचहरी कंदा आहियूं ऐं काफ़ी मोटिवेशन बि हासिलु कंदा आहियूं, छो त उन्हनि जी जेका इंस्पिरेशनल जर्नी आहे जंहिं नमूने उहे पंहिंजे पाण खे सोसाइटी में कंट्रीब्यूट कंदा आहिनि, सा मिसाली ॻाल्हि आहे। ऐं अहिड़ियूं शख़्सियतूं उन्हनि जो असरु असां वटि तमामु घणो ऐं गहरो थींदो आहे जॾहिं ॾिसंदड़ असांखे उन हवाले सां फीडबैक ॾींदा आहिनि। ऐं असांजो जेको बि मक़सदु आहे हिन पॉडकास्ट जो इहो ई आहे त सोसाइटी में हिकिड़ो पॉज़िटिव इमेज ॾिजे ऐं वरी अहिड़ी इंफॉर्मेशन ॾिजे जंहिंमां असांजी यूथ इंस्पायर थी सघे। जिते यूथ जी ॻाल्हि कजे थी त असांजा गेस्ट बि अहिड़ा ई आहिनि, पाण ॾिसण में बि यंग आहिनि, पर उन्हनि जो जेको इंट्रोडक्शन आहे, तारुफ़ आहे, तमामु तवील आहे, वॾो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त ही इज़ एडवोकेट हाई कोर्ट ऐं करंटली ही इज़ लीगल काउंसिल एट सिंध मास्टर प्लान अथॉरिटी। तो वेलकम कयूं था उन्हनि खे, बैरिस्टर फैज़ मोहम्मद। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम मैम। थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस एंड हाउ आर यू? कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? डूइंग वेल, अल्लाह जो शुक्र आहे, ज़िंदगी गुज़ारियूं पिया ऐं हाणे प्रैक्टिकल लाइफ में आहियूं, स्ट्रगल्स कयूं पिया ऐं डेली बेसिस ते जेको बचपन में सोचियो हुयो हाणे उन शइ खे परसू कयूं पिया। हिकिड़ो ख़्वाबु हुयो वकालत करणु, हिकिड़ो पैशन हुयो, उनखे हाणे जियूं पिया, एक्सपोजर वरिता आहिनि। कंहिं टाइम में पंहिंजी तकलीफ़ूं हूंदियूं न हुयूं, हाणे ॿियनि जी तकलीफ़ूं कोशिशि करे। दिस इज़ सो मच रिलीफ न। ऐं अगरि लाइफ में मतिलबु तव्हांखां इहो सवालु करणु चाहींदमि त हिकिड़ा ख़्वाब माण्हू ॾिसंदो आहे न बंदि अखियुनि सां, कुझु ख़्वाब खुलियल अखियुनि सां ॾिसंदो आहे, ज़िंदगी में मूंखे फलाणो थियणो आहे, हिन पोज़ीशन ते पहुचणो आहे ऐं हिन माण्हूअ जहिड़ो थियणो आहे। अक्सर इहे असां जेको आहे इंस्पिरेशन्स हूंदियूं आहिनि, अहिड़ियूं पर्सनैलिटीज़ असांजी लाइफ में। अव्हांजी लाइफ में अहिड़ी का पर्सनैलिटी जंहिंखां तव्हां इंस्पायर थी करे सोचो त मूंखे बि वकील थियणो आहे ऐं मां बि ईअं ई पंहिंजे पाण खे सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट कंदसि? जी मैम, तव्हां तारीख़ खणी ॾिसो, तारीख़ जा वर्क खणी ॾिसो त जेको वकील आहे उन तमामु घणो पूरी दुनिया में मां सम्झां थो कॉन्ट्रीब्यूट कयो आहे। तव्हां जेको पाकिस्तान ठहियो, क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, उहे पाण वकील हुया, बैरिस्टर हुया। मां अगरि पंहिंजे पाड़ेसरनि जी ॻाल्हि कयां इंडिया जी, उन में जो गांधी हुयो उहो मेडल टेम्पल मां उन्हनि बैरिस्टर लॉ कयो। ऐं अगरि हाणे मां जेके हिन महिल हाल हयात आहिनि उन में असांजा मोस्ट रेस्पेक्टेबल सीनियर आहिनि फ़ारूक एच नाइक साहब, जेके करंटली सेनेटर बि आहिनि। उहे तव्हां ॾिसो कीअं हिन फील्ड में कंट्रीब्यूट कनि था, त अहिड़ा लेजेंड्स आहिनि। हिकु फील्ड ऑफ लॉ में तव्हां ॾिसो ज़बरदस्त। अच्छा, पोइ शुरूआत खां थोरो ॿुधायो, तव्हांजो सिंध में एग्ज़ैक्टली कहिड़े शहर सां तालुक़ु आहे ऐं नंढपिण प्राइमरी तालीम, सेकेंडरी तालीम, शुरूआती तालीम जेका आहे तव्हां किथां ऐं कीअं हासिलु कई? जी मैम, मुंहिंजो तालुक़ु आहे डिस्ट्रिक्ट ख़ैरपुर मिरस तालुका ठरी मीरो आहे, जिथे असांजो ॻोठु आहे ठालपुर वॾा, हिकु नंढो शहर आहे, पर उन जी तारीख़ तमामु वॾी आहे। उन में अदीब, ब्यूरोक्रेट्स थी विया, वकील थी विया, जजिस थी विया, उन जेको आहे ज़मीन अहिड़नि लेजेंड्स खे जनमु ॾिनो आहे, जंहिंमें तव्हांजो वॾो लेजेंड सिंगर सोहराब फ़क़ीर साहब, उहो ठालपुर वॾा खां हुया। ऐं असांजो बेसिकली जेकी मुंहिंजी कास्ट आहे फुल आहे। असांजी जेकी बैकग्राउंड आहे मेनली हिकु शाइराना तबियत, या हिकिड़ी मुंहिंजो वालिद साहब पाण राइटर आहे, ऐं असांजे जेके वॾा आहिनि तक़रीबन हिकु मौसीक़ी में रहिया आहिनि, शेर व शाइरी में रहिया आहिनि। वकील आहिनि तव्हांजे ख़ानदान? वकील बिल्कुलु आहिनि, पर बैरिस्टर मां पाण फर्स्ट आहियो। अरे वाह, ज़बरदस्त। इहो बि हिकिड़ो ज़ाहिर आहे मोटिवेशन मिलंदी आहे, ख़ुशी मिलंदी आहे। तव्हां ईंदड़ जनरेशन खे तव्हां मोटिवेट कयो था त तव्हां जेको आहे हाणे इहो पहिरियों क़दम खणी वरितो आहे। हाणे ॿिया चाहिनि त बैरिस्टर बि थी सघनि था इंशाल्लाह, अॻिते आहिनि, इरादो आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि असांजी फैमिली मां, तमामु घणा सुठी पोज़ीशन्स ते आहिनि। त ठालपुर वॾा हिकु मां सम्झां तालीम जो मर्कज़ आहे, तंहिंजे करे असांखे बि हिकु उतां सुठो एक्सपोजर मिलियो। ऐं मुंहिंजी एजुकेशन जेकी आहे स्टार्टिंग वारी, उहा मां पंहिंजे हिकु टाउन आहे असांजो कुंभ, उतां मां कयमि। गवर्नमेंट जो स्कूल आहे, गवर्नमेंट इदारा आहिनि, उतां मां परसू कयो। आफ्टरवर्ड्स मां ओ लेवल्स लाइ हिकु कैडेट कॉलेज आहे, मां उते बि हलियो। ऐं बसि ईअं इंटरमीडिएट कईसीं असां पंहिंजे होम टाउन मां। मां पंहिंजे पाण खे एवरेज ई चवंदुसि। हा, एवरेज चवंदुसि मां। जेकी मां कैच कयूं आहिनि शयूं, मुंहिंजे ख़्याल में मां इंटरमीडिएट खां पोइ ई कयूं आहिनि। इंटरमीडिएट थियो त मुंहिंजे वालिद साहब जो तमामु घणो शौक़ु हुयो
त बाबा अगरि तोखे लॉ करिणो आहे त तूं ज़ैबिस्ट मां कर। शेख ज़ुल्फ़िकार अली भुट्टो यूनिवर्सिटी ऑफ लॉ जेकी आहे, जेकी यूनिवर्सिटी ऑफ लंडन जी LLB आहे, सम्झो लॉ कराइनि पिया, त उन टाइम उनजी टेस्ट तमामु ॾिठियूं, आइल्स ॾियणी पियूं पवनि, त मां आइल्स ॾिना, मुंहिंजे वालिद साहब तमामु ख़ुशि थियो, मां क्लियर कई, जॾहिं मां ज़ैबिस्ट में आयुमि फर्स्ट ईयर, जॾहिं मां ट्रांसफर वरितो डैनिंग लॉ स्कूल में, सेकेंड एंड थर्ड ईयर मां उते कयो। उन्हनि खां बाद उन्हनि खे हुयो त तूं बाबा बैरिस्टर थी, माना हिकु ऑनर आहे सोसाइटी में, सुठी सुठी पोज़ीशन्स ते आहिनि वकील असांजे ॿाहिरि। त उन खां बाद मूंखे उन्हनि जी इहा क़ाबिलियत आहे जो मूंखे उन्हनि क़ुर्बानी आहे जेको मूंखे उन्हनि ॿाहिरि मोकिलियो, लंडन मोकिलियो, ऐं काफ़ी अर्सो उते रहियासीं, उते पंहिंजी ड्रीम लाइफ बि गुज़ारीसीं, एक्सपोजर वरितोसीं, ऐं अल्हम्दुलिल्लाह अॼु जिते आहियूं वाला साल। पोइ मतिलबु लंडन मां तव्हां पंहिंजी डिग्री करे आया? जी बिल्कुलु। ऐं उतां जो जेको पढ़ाई आहे, उतां जो निज़ाम बि तव्हां ॾिठो, वरी हाणे तव्हां वापसि अचे पंहिंजे पाण खे सर्व पाकिस्तान में कयो पिया, सिंध में कयो पिया, वरी हितां जा माण्हू, हितां जा कानून, हितां जा लॉ एंड ऑर्डर बि तव्हां ॾिसो था। सो छा फ़र्क़ु महसूसु कयो था? ऐं ॿी ॻाल्हि त छा केतिरो टाइम लॻंदो हितां जे निज़ाम खे वर्ल्ड वाइड जीअं ग्लोबली हले थो पियो निज़ाम, उनखे कम्पीट करण जे लाइ या बीट करण जे लाइ? इट्स टाइम टेकिंग, टाइम लॻंदो आहे। अॼु अगरि जापान आहे त उहो ईअं न आहे त ईअं थियो आहे। जापान ते जॾहिं अटैक थियो हुयो, उन्हनि खां पोइ रिकवर थिया, उन्हनि महिनत कई, हिकु महीने खे ऑर्गनाइज़्ड माण्हू आहिनि उतां जा। त सभ खां पहिरियों असां ने हिकिड़ो गवर्नमेंट खे क्रिटिसिज़म कंदा आहिनि माण्हू, पर मुंहिंजे हिसाब सां माण्हू पाण मुअज़्ज़म थियनि त वधीक बहितर आहे। मतिलबु इन चवण जो मक़सदु इहो आहे, पाण गवर्नमेंट खे त चऊं था, हाणे मां घर खां निकिरां थो, घर खां ॿाहिरि मुंहिंजो कचिरो पियो आहे, छा मां कॾहिं ज़हमत कई आहे हुनखे साफ़ु करण जी? मुंहिंजे ख़्याल में न कई आहे। त हिन बिल्डिंग में निकिरंदो किथे ताईं नज़र ईंदो, पर्सनल कैपेसिटी में असां कुझु नथा कयूं, पर असां एक्सपेक्ट कयूं था त गवर्नमेंट असांखे सभु कुझु करे ॾिए। ऐं ॿी ॻाल्हि त तव्हां चयो त उतां जो माहौल ॾिसी करे हिते अची करे हिननि शयुनि खे फेस कयूं था पिया, त मैम यकीन कयो, मां 1.5-2 साल हुउमि, पर मां 3-4 चकर पाकिस्तान आयुमि, मां हुते ॾाढो फेडअप थी वियोसि। हा बिल्कुलु। अक्सर माण्हू वेंदा आहिनि त पोइ मोटंदा ई न आहिनि। उहो इन लाइ आहे त अंटिल you are a visitor, you will like it, but when you are living there permanently, या त एजुकेशन लाइ वञो था त तव्हांजो सिनेरियो चेंज थींदो, तव्हांजो पूरो माइंड चेंज थींदो। मां जॾहिं तव्हां लंडन वञा पियो त मुंहिंजे माइंड सेट में इहो हूंदो त लंडन हुजे, न्यूयॉर्क हुजे, या जेके दुबई थी वियो, त माना ॾाढो ख़ूबसूरत आहे ऐं माना मज़ो ईंदो। मां आई वेंट टू दुबई, आई एंजॉयड इट बिकॉज़ मां हिकु वीक लाइ वियुमि ऐं मां स्पेंड करणु वियुसि। आई वेंट देयर टू स्पेंड एंड आई वेंट to United Kingdom for my education and to save as well, to earn as well. That was the reason. त जॾहिं मां उते पहुतुसि त उते सुबुह जो उथो त नाश्तो पाण कयो, साफ़ सफ़ाई पाण कयो। उहा ई ॻाल्हि ऑर्गनाइज़ असां हिते आहियूं न, असांखे हिते स्पून फीडिंग हुजे, ॻोठनि में मानी जेको आहे प्लेट में विझी अॻियां घर रखंदा आहिनि, त उहा ऑर्गनाइज़ न आहियूं असां अनफॉर्चुनेटली। त उते असांखे तमामु घणी ॾुखियाई लॻी। ऐं द अदर जेकी पाण जीअं रोल प्ले कयो, दैट वॉज वेदर तमामु ग्रे स्काई हुयो, एंड आई डोंट लाइक ग्रे स्काई एट ऑल। अगरि सनी वेदर हूंदी आहे त माण्हू इंजॉय बि कंदो आहे। हितां लाइ पंहिंजे लाइ सनी ग्रे स्काई हुजे, फोरकास्ट हुजे, त विल इंजॉय इट। एंड इन लंडन सॼो साल अगरि तव्हां सनी वेदर थिए थी त तव्हां माण्हू हुते तव्हां काइंड ऑफ सेलिब्रेशन सिज जे लाइ, गर्मी जे लाइ तरसंदा आहिनि। एग्जैक्टली। त सनी डे हिकिड़ो थी पवे असांजे नसीब में, सेलिब्रेशन कंदा आहिनि। दे गो टू द बीचेस, उते माना टाइम पीरियड हूंदो आहे को जून जुलाई जो। त हाणे त ख़ैर क्लाइमेट चेंज अचे थो पियो, उते अञा वेदर ॾाढी माना हाणे गरम थिए थी पई हिन जे करे। अच्छा, हाणे तव्हांजो जेको डेली बेसिस ते जेको प्रैक्टिस जो दौर आहे, जॾहिं तव्हां प्रैक्टिस में अची वियो, पाकिस्तान अची वियो वापसि, ऐं हाणे जॾहिं हाणे रोज़ केसिस ॾिसो था, कहिड़े क़िस्म जा केसिस आहिनि ऐं कहिड़े केस जा रेशोज़ वधीक आहिनि फ़िलहालु रिसेंटली? मैम असां जेके डील कयूं था केसिस, मेनली प्रॉपर्टी जा केसिस आहिनि, प्रॉपर्टी डिस्प्यूट्स आहिनि, उनखे असां ॾिसूं पिया। ॿियो फैमिली मैटर्स बि आहिनि। अॼुकल्ह इट्स वेरी अनफॉर्चुनेट त राइट्स ऑफ वुमेन इन्फ्रिंज थियनि था, उनमें इलाही जेके डोमेस्टिक इशूज़ आहिनि, खुला जा बि केसिस हाणे तक वधी विया आहिनि, ॿुधो आहे रेशो वधी वियो आहे, तमामु वधी वियो आहे रेशो खुला जे केसिस में। असल में आई थिंक इट इज़ द राइट ऑफ द वुमेन फॉर द खुला, फॉर द डॉवर, एंड तव्हां जेकी शयूं ॾिठो इनहेरिटेंस प्रॉपर्टी, उन में केसिस अचनि था। उनखे तव्हां ॾिसो त जेको वालदेन जॾहिं वञनि था हलिया, त ब्रदर्स पंहिंजी सिस्टर्स खे प्रॉपर्टी में हिसो नथा ॾियनि, जेको इस्लामी तरीक़ो आहे उनखे ॾियणु खपे। देयर इज़ अ राइट फॉर द वुमेन एज़ वेल। ऐं अगरि उहो इन्फ्रिंज थिए थो त औरतूं अचनि थी पियूं। हाणे त माशाल्लाह सां असांजी फील्ड में बि तमामु घणियूं लेडीज़
एक्टिव आहिनि, ॿार पॉलिटिक्स में बि आहिनि ऐं उनखे परस्यू कनि थियूं पियूं। मेनली जेको डोमेस्टिक वायलेंस थिए थो या डोमेस्टिक जो मसइला थियनि था उनजे करे माना फैमिली इशूज़ तमामु वधनि था ऐं उन में जेको तकलीफ़ जेकी थिए थी, मां चवां थो जेको सफ़र करे थो उहो ॿार करे थो। कोर्ट में मिनिस्टर साहब, हिकिड़ो जेको सभ खां अहम नुक़्तो मां सम्झां थी न त हिन सभिनी में वरी अवाम जो कानून ते ऐं जेको आहे लॉ एंड ऑर्डर ते बिलीव, ट्रस्ट, उहो असां वटि घटि आहे। असां वटि अक्सर केसिस थींदा आहिनि जेके विक्टिम फैमिली हूंदी आहे उहा FIR तक नाहे दाख़िल कराईंदी त छा थी पवंदो, ऐं अगरि का अमीर पार्टी अगेंस्ट आहे उन्हनि जे त चवंदा पिया उहो पैसा ॾेई ऐं असांजो कमु त दॿिजी वेंदो, असांजो केस त केरु फाइल ई कोन कंदो, ऐं इन डप में, इन ख़ौफ़ में उहा फैमिली FIR बि कोन दाख़िल कराईंदी आहे। त अवाम जो ट्रस्ट कीअं डेवलप कजे कानून ते? मैम ॾिसो, सभ खां पहिरियां वकील त नेक्स्ट पार्ट में ईंदा आहिनि। फर्स्ट ऑफ प्रायोरिटी जेकी हुजे उहा पुलिस आहे। पुलिस पंहिंजो सुठो पॉज़िटिव रोल अदा करे ऐं ख़ासि करे गुज़ारिश आहे SHOs खे मुंहिंजी त बाबा पाण तव्हां उनखे पॉज़िटिव वे में जेको बंदो अचे थो तव्हां FIR उहो पहिरियां ई हिकिड़ो सफ़र करे थो पियो रहंदो करे तव्हां FIR जा अगरि थींदो त पोइ हिननि जो एतिरियूं चार्जिस आहिनि, हीअं आहिनि, त उहे सफ़र कंदा त तंहिंजे करे बिलीव घटिजी हलियो ख़ासि करे पुलिस ते। देन तव्हां अची वञो असांजी फील्ड ते त बाबा हिन केस असां वटि इन लाइ ट्रस्ट न आहे अवाम जो घटि थी वियो आहे। द रीज़न इज़ द ड्रैगिंग आहे हिन में, डेट माना मिले थी फॉर एग्जाम्पल। हाणे उन में बि जज जो कसूर न आहे, उन में इहो थिए थो 2 काउंसिल्स आहिनि, 2 काउंसिल्स डिफेंड कनि थियूं माना परस्यू कनि थियूं केसिस, त हिकिड़े खे अगरि तारीख़ खपे थी पाण मौजूदु न आहे वकील साहब त ऑब्वियसली नेक्स्ट डेट ते वेंदो ऐं लिटरली मां कोर्ट में अचण खां पहिरियां हिन फील्ड में अचण खां पहिरियां इहो सोचींदुमि त जजिस पाण ड्रैग कंदा आहिनि शायदि हिनखे, बट इट्स नॉट लाइक दैट। हिते फील्ड में तमामु घणा रेशोज़, केसिस जो रेशो तमामु हाई आहे। 100 ऑफ केसिस आहिनि जेके हंड्रेड्स ऑफ केसिस जेके डे में हिकु जज ॾिसे थो, सिविल जज खां वठी करे सेशन जज। ऐं इन्हनि जो ईअं न आहे त जीअं माना ब्यूरोक्रेसी में ऑफिसर वेठो आहे सीट ते, कॾहिं न बि आयो त कमु हली वेंदो आहे, हिन पासे ईअं न आहे। हिते जजिस रेगुलर बेसिस ते अचनि था ऐं कमु कंदा, वकील अपियर थियनि था पिया, बट अनफॉर्चुनेट आहे त केसिस तमामु घणा आहिनि त उन में जज कुझु नथो करे सघे, पर डिस्पोज ऑफ केस तमामु घणा थियनि था पिया। ईअं न आहे त आहिस्ता आहिस्ता आवाम जो जेको नज़रियो उहो चेंज थींदो। हाणे रीसेंट एग्ज़ाम्पल आहे, हिकिड़ो पंहिंजो हिंदू ब्रदर जेको शहीद थियो, 3-4 ॾींहं थिया हुनखे, त उन में ॾिसो उन्हनि प्रोटेस्ट कयो, उते वकील बि उन्हनि सां बीठा ऐं पीपल्स पार्टी जा कुझु रिप्रेज़ेंटेटिव उन्हनि सां मिलण आया, उन खां अलावा पुलिस वारा उन्हनि सां मिलण आया। जी बिल्कुलु, त उते सभई आया उन्हनि सां ऐं उहो केस परस्यू थियो। उन खां बाद कल्प्रेट्स पकता बि आहिनि 3-4। त ॾिसो न, हाणे एतमाद ईअं ई वधंदो, आहिस्ते आहिस्ते डेवलप थींदो। पर इन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां FIR कटणु छॾे ॾियो। हा, तव्हां इहे FIR नथा कटनि पुलिस वारा, तव्हां असां वटि अचो, रेमेडी आहे लॉ में, असां तव्हांजो AB फाइल कंदासीं, कोर्ट मां तव्हांखे ऑर्डर वठी ईंदासीं, डायरेक्ट कंप्लेंट मजिस्ट्रेट वटि थींदी आहे उहा कंदासीं, उहो डायरेक्शन ॾेई सघे थो SHO खे त तव्हां FIR कयो। उहो रेमेडीज़ अवेलेबल आहिनि, पर डज़ंट मीन त तव्हां छो त असांखे एतमाद न आहे त असां FIR तरफ़ न वेंदासीं। ऐं ऑन एन अदर हैंड इन में इहो बि आहे त जेको रोल आहे उहो वकीलनि जो आहे। हाणे वकील एतिरे क़दुरु जो NGOs टाइप माना तव्हांखे जो प्रोबोनो केसिस हलाइनि पिया ऐं फ्री ऑफ कॉस्ट हलाइनि पिया। त अगरि किथे तव्हांखे वकील नथा हायर करे सघो त गवर्नमेंट तव्हांखे प्रोसिक्यूटर ॾिए थी। अगरि तव्हांखे उहो नथा कयो ऑप्शन त तव्हां यू कैन गो टू अनदर लॉयर, प्रोबोनो केसिस तव्हां वकील खणंदा ऐं तव्हांखे केसिस अॻिते हलाईंदा। ठीकु आहे। अच्छा, बैरिस्टर ऐं हिकिड़े आम वकील में को फ़र्क़ु आहे? छो त आवाम त सम्झंदी आहे त हिकिड़ो ई आहे, पोइ बैरिस्टर ऐं वकील में हिकिड़ो जेको ख़ासि फ़र्क़ु आहे को उहो तव्हां ॿुधायो। मैम मुंहिंजे हिसाब सां जंहिं हिकु कारो कोट पातो आहे उहो हिकु ई आहे, को डिफरेंस न आहे। बैरिस्टर हुजे आम वकील हुजे, हिकु ई फर्टर्निटी मां आहियूं, हिकु ई असांजो पैशन आहे, हिकिड़ो ई मक़सदु आहे रिलीफ ॾियणु आवाम खे ऐं लाज़मी पंहिंजी अर्निंग आहे हर कंहिंजो। जेको फ़र्क़ु इहो आहे मैम, जेको बैरिस्टर आहे ही कैन प्रैक्टिस इन लंडन, उन यूनाइटेड किंगडम में उहो एलिजिबल आहे, उते प्रैक्टिस करे सघनि था। ऐं नॉर्मल जेको लॉयर आहे जो पाकिस्तान मां करे थो उहो सिर्फ़ु पाकिस्तान जे हद ताईं प्रैक्टिस करे सघे थो। इलाही माण्हुनि खे इहो बि हूंदो आहे त जेको बैरिस्टर आहे उनखे या त डायरेक्ट हाई कोर्ट में, सुप्रीम कोर्ट में केसिस हलाए सघे थो। इट्स नॉट लाइक दैट। इहो आहे त अगरि तव्हांजी प्रिविलेज आहे त तव्हां डायरेक्ट हाई कोर्ट एनरोलमेंट ताईं थी सघे थी, उहो तव्हां उते परस्यू करे सघो था। ऑन एन अदर हैंड जेके मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि उहे जेके फॉरेन ग्रेजुएट्स आहिनि, बैरिस्टर्स आहिनि या त मास्टर्स करे आया आहिनि, GDL करे आया आहिनि, उन्हनि खे प्रिफर ज़रूरु कनि था। वरी फर्म्स जेके आहिनि उहे बैरिस्टर खे प्रिफर कनि थियूं बैरिस्टर खे। ओके, ठीकु आहे। ज़बरदस्त कचहरी आहे बैरिस्टर फैज़ मोहम्मद सां गॾु तमामु काफ़ी ॼाण मूंखे ॾियनि था पिया, छो त हिन शोबे जी ज़ाहिर आहे मूंखे पर्सनली घटि ॼाण आहे। इहा बि ख़बर आहे जेके ॾिसंदड़ आहिनि उहे बि काफ़ी ॻाल्हियूं अञा ॼाण चाहींदा हूंदा, पर नंढड़ी साई जो वक़्तु थी वियो आहे। सो नाज़रीन, ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियो था।
जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऑन एयर विद आवाज़ में। वी हैव बैरिस्टर फैज़ मोहम्मद। फैज़ साहब, इहो ॿुधायो त जीअं तव्हां अॻु में ज़िक्र कयो, ब्रेक खां अॻु में पंहिंजी फैमिली बैकग्राउंड जो काफ़ी अदबी घराणो आहे, लिखण पढ़ण जा शौक़ीन तव्हांजे फैमिली में। छा अव्हां कॾहिं लिखियो, कॾहिं शाइरी वाइरी? जी मैम, शाइरी तरफ़ त मां थोरो लाड़ो घटि रहियो। मुंहिंजे वालिद साहब नंढे हूंदे खां मूंखे मुशाइरनि में ऐं महफ़िलनि में वठी विया आहिनि, पर जेको शाइरानो अंदाज़ या टच आहे मूं में न आयो अनफॉर्चुनेटली। पर मां बुक लिखां पियो हिकिड़ो, उहो इहो आहे त मुंहिंजी जर्नी जेकी मां लंडन में हुयुसि उन जे हिसाब सां उन में मां मैंशन कयां पियो हिकु मेमोर आहे, उहो अल्हम्दुलिल्लाह मां उन जा 11 चैप्टर्स लिखी छॾिया आहिनि। मां उन में इहो आहे त उहो इंग्लिश में बुक आहे, मां कोशिशि आहे त 15 चैप्टर्स मां लिखां, उन खां बाद मां उनखे सिंधीअ में पब्लिश कराईंदुमि इंशाअल्लाह। पर मुंहिंजी सिस्टर आहे जेकी डॉक्टर आहे, उनजो नालो ई सिंध आहे, ऐं मुंहिंजे वालिद साहिबु यूनिक नेम रखिया आहिनि, उन नालो ई सिंध आहे। त उन जो शाइर में शाइरानी मतिलबु तबियत अथसि, ऐं उहा माना लिखंदी बि आहे, पढ़ंदी बि आहे, बिल्कुलु आहे। इहो शुरू खां असांजो रहियो आहे, छो त वालिद साहिबु मुंहिंजी वालिदा बि डॉक्टर हुई, त उनजी लेगेसी खे मुंहिंजी सिस्टर्स कंटिन्यू कयो, ॿई मुंहिंजी सिस्टर्स डॉक्टर थियूं, ऐं वालिद साहिबु राइटर हुयो, त मां कोशिशि आहे त उनखे उनजी लेगेसी। अच्छा, अव्हां जॾहिं लिखो था त ज़ाहिर वरी पढ़ंदा बि हूंदा, कहिड़नि माण्हुनि खे पढ़ो था? उहे माना नॉवेल्स आहिनि, शाइर आहिनि, या डॉक्यूमेंट्रीज़ आहिनि, कोई बायोग्राफीज़ आहिनि? मैम, मां मेनली जेको आहे उहो लॉ जे रिलेटेड पढ़ूं था। हिकिड़ो ॾाढो सुठो बुक आहे 40 रूल्स ऑफ लव। मां इहो चवंदो आहियां, अगरि कंहिंखे बैरिस्टर साहब जी हिकिड़ो वकील 40 रूल्स ऑफ लव छो थो पढ़े, भला इहो त सम्झायो मूंखे। बस मैम, वो देयर आर रीजंस, घणा रीजन डिस्क्लोज नथा करे सघूं कैमरा जे साम्हूं, बट फॉर्चुनेट 40 रूल्स ऑफ लव पढ़ी, उन रूल्स से असां परसू करे, उन खां बाद असां पंहिंजो लव हासिल करे छॾियोसीं। सो इहो मां सजेस्ट कंदुमि त पढ़ो 40 रूल्स ऑफ लव, पढ़ो। ऐं जंहिंखे यकीन कयो ऑन सीरियस नोट, अगरि कंहिंखे इंट्रस्ट नाहे बुक्स में, तब अगरि 40 रूल्स ऑफ लव पढ़ंदो त मां सम्झा थो उन में उनखे इट्स अ वंडरफुल बुक। ऑन अ कॉन्ट्रेरी नोट, 40 रूल्स ऑफ लव में काफ़ी मिक्स एंड मिक्सचर आहे, ऐं लिटरेचर जो हिकिड़ो तमामु वॾो शाहकार आहे। जेके बि अदब सां रिलेटेड आहिनि ज़रूरु उन्हनि खे पढ़णु घुरिजे। आई ऑल्सो एग्री विद यू। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां ज़ाहिर आहे पंहिंजी इन सॼी जर्नी ते लिखो था, ॿाहिरि वियो, उते पढ़ियो, ऐं तव्हां उतां जा चैलेंजिस बि ॿुधाया। छा नौजवान जेके अॻिते वधण जे लाइ सोचनि था इन फील्ड में, त असांखे बि बैरिस्टर थियणो आहे, असां बि ॿाहिरि वञी किथे पढ़ी अचूं, हाणे उन्हनि खे तव्हां मोटिवेट कंदव या चवंदव त भला ॾुखियो आहे, छॾियो, हिते ई पढ़ी हिते ई वकील थी वञो? छा सलाह ॾियणु चाहींदव? मैम, उन में 2 शयूं आहिनि। हिकु त तव्हां अगरि वेल एस्टेब्लिश्ड आहियो, देन यू कैन गो, तव्हांजे लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। छो त बैरिस्टर लॉ में को बि तव्हां वटि स्कॉलरशिप्स न आहिनि, कुझु बि न आहे, तव्हांखे पाण ख़र्चो करिणो पवंदो आहे। 20,000 पाउंड फीस आहे, अराउंड 60-70 लख ख़ाली फीस आहे तव्हांजी। उन खां बाद तव्हां हुते वञो, परस्यू कयो। मूंखे इलाही दोस्त आहिनि जेके कॉन्टेक्ट कंदा आहिनि, जेके या LLB कनि था या पाकिस्तानी लॉ कनि था पिया। उन्हनि खे मां हिकु सलाह ॾींदो आहियां त फ़िलहालु तव्हां हिन खे परस्यू कयो, पंहिंजे कैरियर खे। मां बि न पियो वञणु चाहियां कंहिं टाइम में, मुंहिंजे वालिद साहिबु इंसिस्ट कयो, जेको मां इंट्रस्ट उन्हनि जो हुयो मां वियुसि। मुंहिंजो इहो हूंदो आहे त पहिरियां तव्हां हिकु फील्ड जो एक्सपोजर वठो, ठीकु आहे, उनखे तव्हां सिखो, तव्हांखे सम्झ अचे थी, लिटिगेशन तव्हांखे सम्झ में अचे थी। अगरि लिटिगेशन तव्हांखे सम्झ में अचे थी, देन यू कैन गो फॉर बारट लॉ। अगरि तव्हांखे इहो आहे त तव्हां डायरेक्ट बारट लॉ करे आहियो, हाणे तव्हां कोर्ट में वियो, ऐं तव्हांखे लॻे थो हीअ ॾाढी माना फटीक वारी जॉब आहे, एंड यू नो इट्स नॉट 9 to 5 जॉब, इट्स लाइक तव्हां 9 बजे वियो, राति जो असां 1 बजे मोटंदा फॉर्म मां। इट्स लाइक एक्ज़ैक्टली इट इज़ लाइक दैट। माना हुन में कमकार आहे, ड्राफ्टिंग आहे, जाम शयूं आहिनि, असांखे लीगल रिसर्च करणी थी पए, त इहो ईज़ी कमु न आहे। पर मां मोटिवेट कंदुमि, हे फील्ड मां सम्झां थो किंग मेकर आहे, ऐं चङा भला जेके सियासतदान आहिनि उन्हनि जी बि मूंखे अॼु ताईं लॉ थियल आहे, LLB थियल आहे, हिन फील्ड में टच में रहनि था। छो त हीउ प्रोफेशन अहिड़ो आहे जंहिंमें कॾहिं रिटायरमेंट न आहे। तव्हां हिन प्रोफेशन में कुराड़ा न थींदो। जॾहिं ऑफिसर को रिटायर थिए थो त उहो माना कॾहिं डिप्रेशन में थो वञे हलियो, बिकॉज़ उहो पावर उहा शइ नथी रहे 60 साल खां पोइ। पर जेकी हे फील्ड आहे उहो 60 साल में बिगड़ी आहे त 20 साल में बिगड़ी आहे। तव्हांजे लाइ हिन में कोई चेंजिस माना मां नथो सम्झां कि अचनि थियूं पियूं। अच्छा बैरिस्टर साहब, टेल मी समथिंग अबाउट बार एसोसिएशन इलेक्शंस। रिसेंटली अव्हां ज़िक्र कयो त थी बि विया आहिनि शायदि, उहे कीअं थिया आहिनि? छा मतिलबु उहे फेयर इलेक्शंस थींदा आहिनि? छा उन में बि ॿियनि इलेक्शंस वांगुरु का जेको आहे का फेवरेटिज़म हलंदी आहे, का पॉलिटिक्स हलंदी आहे? थोरो इन हवाले सां। मैम, बार पॉलिटिक्स अगरि ॻाल्हाए वञे त इहा तमामु हिस्ट्री। तव्हां अगरि हाई कोर्ट कॾहिं ईंदव त ओल्ड बार में वेंदव त उते मां ॾिठुमि त 1952 खां इहे इलेक्शंस कंटेस्ट थियनि पियूं। उते जनरल सेक्रेटरी थी विया, प्रेसिडेंट थी विया, त माना हिकु पुराणी हिकु तारीख़ आहे बार पॉलिटिक्स जी बि। ऐं हाणे त ख़ासि करे
ॿ दड़े खां पोइ वकीलनि जी हिकु मां सम्झां थो जेकी बार पॉलिटिक्स आहे या सियासत आहे उहा वधीक हाईलाइट थी वई आहे माना मेनली वॾा चैनल्स उनखे कवरेज ॾियनि था ऐं ॿुधनि था छो त वकील जेको KBA जो मेंबर आहे या KBA जेको उहिदेदार थिए थो मां सम्झां थो एशिया जो वॾी में वॾी बार आहे कराची बार त उन सां इहो थिए थो त उहो पंहिंजे पावर बि आहे ऐं वकीलनि खे पूरनि खे मतिलबु रिप्रेज़ेंट करे थो हाणे इहो थी वियो आहे त पहिरियां त मां सम्झां हर शइ फेयर हले पई लास्ट 2-3 दफ़ा असांजी बार पोस्टपोन थी नॉट श्योर मां हुन ते कमेंट कयां पर द रीज़न वॉज़ त उन में मां सम्झां थो कुझु फोर्सिस आहिनि जेके इन्फ्लुएंस हिन ते आणनि पियूं त मतिलबु इहे बार इलेक्शन्स न थियनि डिले थियनि द रीज़न वॉज़ या त हाणे हिन में असांजे बैरिस्टर आहिनि जलबानी साहब उन्हनि ॾाढो सुठो रोल प्ले कयो ऐं उन्हनि फेयर इलेक्शन्स करायूं हाई कोर्ट में थियूं बायोमेट्रिक जे ज़रिए थियूं त हाणे जेकी जनरल बॉडी वेठी आहे उन ते सभिनी वकीलनि जो इतमाद बि आहे एंड आई होप त उहो जेको पंहिंजो 1 साल जी टेन्योर आहे तमामु सुठो कमु कंदा आई एम ऐं असांजो इंट्रस्ट आहे त अॻिते हली करे बार पॉलिटिक्स में ईंदासीं पर टाइम बिंग छो त हाली असां प्रैक्टिस पाए कुझु सिखूं कुझु हासिलु कयूं हिन फील्ड में कुझु हिन फील्ड खे ॾियूं असां जेको सिखियो आहे उन खां बाद असां जो सोच आहे त बार पॉलिटिक्स अचूं ॿियो इहो आहे त बार पॉलिटिक्स हिन महिल मां सम्झां थो हिकु सियासत जेकी जनरल बॉडी इलेक्शन्स थियनि थियूं या जेकी हुकूमत में पार्टी आहे उन ते वॾो हाणे रोल प्ले करे थी जेकी इलेक्शन्स DBA का बि थी वञे डिस्ट्रिक्ट बार मुंहिंजी जीअं खैरपुर थी वई उहे थी वयूं उहे हिकु रिट रखनि था पंहिंजी त इहो रीज़न आहे त हाणे जेके ॿियूं फोर्सिस आहिनि उहे कोशिशि कंदियूं असांजा पंहिंजा माण्हू हिते इन ठीकु आहे अच्छा जीअं ज़ाहिर आहे हर आम माण्हूअ जो मसइलो आहे फ्रीडम ऑफ स्पीच कुझु लफ़्ज़ माण्हू चाहींदो आहे पर चई न सघंदो आहे वरी कुझु सच आहिनि उहे माण्हू ॻाल्हाईंदो आहे ॻाल्हाए न सघंदो आहे जीअं ॻाल्हाईंदो आहे त हुनजा कॉन्सिक्वेंसिस हुनखे पाण फेस करणा पवंदा आहिनि बीइंग अ लॉयर बीइंग अ बैरिस्टर छा बैरिस्टर्स खे फ्रीडम ऑफ स्पीच मिलियल आहे मां सम्झां थो पूरे पाकिस्तान में इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल राइट फ्रीडम ऑफ स्पीच उहो तव्हां हुनखे कॾहिं बि पर उहो इम्प्लीमेंटेशन थिए थो हुनजो नथो थिए प्रॉपर तरीक़े सां नथो थिए पहिरियां मां सम्झां कुझु थींदो पर हाणे वरी इहो चवंदुमि त घणियूं फोर्सिस आहिनि कुवतूं आहिनि जेके हिननि खे दॿाइनि थियूं पियूं हाणे मां हिकु नंढो एग्ज़ाम्पल ॾींदुमि तव्हां जेकी मीडिया आहे हुन ते पीका एक्ट लॻी वियो हाणे माना कुझु इन्फ्लुएंस अची असांजे बार में अमेंडमेंट्स थी वियूं हलियूं इहे माना इशूज़ थियनि था जजिस खे प्रेशराइज़ कयो पियो वञे या मतिलबु असां वकील आहियूं त उन्हनि खे बि बैकएंड तां कॉल्स अचनि थियूं प्रेशर आहे बट इहो आहे त वकील जेको आहे उन में यूनिटी आहे अगरि वकील कंहिं हिकिड़े सां मसइलो थिए थो फ्रॉम कराची टू लाहौर उहो बार कंडेम कनि थियूं ऐं सभई वकील हिकु मुतहद थियनि था भले अंदरि कोर्ट में असां अलॻि हुजूं रिप्रेज़ेंट कयूं पर कोर्ट रूम खां ॿाहिरि निकिरी असां हिक ॿिए जा ॿाहिरि आहियूं रिप्रेज़ेंट कयूं त मां सम्झां थो पाकिस्तान तॾहिं तरक़ी कंदो पाकिस्तान जा सभई इदारा पाकिस्तान जा सियासतदान पाकिस्तान जा वकील पाकिस्तान जा ब्यूरोक्रेट्स हिकु ऐं पाकिस्तान जी ख़ासि करे मीडिया उहे हिकु थी करे हलंदा त पाकिस्तान हिकु सुठी राह ते रवानो थींदो अच्छा पोइ जॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो जीअं तव्हां चयो न त काफ़ी अहिड़ियूं कुवतूं अहिड़ियूं ताक़तूं आहिनि जेके हिन शइ जे विच में आड़ी अचनि थियूं ऐं इहा हेट ऐं इनटॉलरेंस बिहेवियर जेको सोसाइटी जो आहे रियासतुनि जो आहे छा चइजे इनखे कीअं था सम्झो त इन जो इम्पैक्ट छा आहे सोसाइटी में ऐं इनखे भला डील कीअं कयो वञे मैम अॼुकल्ह मतिलबु एॾी नेगेटिविटी न सोशल मीडिया ॾिसो तव्हां अगरि सोशल मीडिया ते पोस्ट ॾिसो तव्हां ख़बरूं ॾिसो तव्हां चैनल्स ॾिसो तव्हां अगरि कंहिंसां ॻाल्हायो था आवाम सां वेही ॻाल्हायो त उन में काफ़ी नफ़रत आहे इहा इन शइ खे कीअं ख़तमु कजे मैम नफ़रत ॾिसो असां नंढे हूंदे बुक्स में पढ़ंदा हुआसीं हर कंहिंजे लाइ त मतिलबु हे इदारो हीअं कमु करे रहियो आहे पुलिस असांजी पॉज़िटिव वे में असां रिप्रेज़ेंट कयो वियो हूंदो हाणे अगरि तव्हां फेस कयो था शयुनि खे त उन खां बाद तव्हांजो नैरेटिव चेंज थो थिए त अवाम जो नैरेटिव स्लोली एंड ग्रेजुअली चेंज थियो मां फॉर एग्ज़ाम्पल मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां तव्हांखे वालिद साहिबु चवंदो त जॾहिं फॉरेन मुंहिंजे वालिद साहिबु ट्रेवल ॾाढो कंदा उहो ॾसींदो त माना अवाम जे जेके फॉरेनर्स रहनि था उन्हनि जे लाइ ॾाढो पॉज़िटिव माना इमेज आहे पाकिस्तान लाइ जेके ओवरसीज़ पाकिस्तानीज़ आहिनि हाणे मां जीअं वियुसि त माना पाकिस्तान ओवरसीज़ पाकिस्तान जे दिलि में माना हिकिड़ी अलॻि नफ़रत हितां जे माना स्टेक होल्डर्स लाइ थी वई आहे उहो चवनि था त मतिलबु हे पाकिस्तान खे हिननि माना कहिड़ी हिकु पोज़ीशन ते आणे छॾियो आहे पर हाणे अल्हम्दुलिल्लाह जेको ईरान ऐं अमेरिका जो जेको थियो सॼो उन में पाकिस्तान ॾाढो पॉज़िटिव रोल ग्लोबली ऐं पाकिस्तान जी पासपोर्ट जी रैंक आहे उहा तमामु सुठी पोज़ीशन ते अची वई आहे बिफोर इट वॉज़ आई थिंक 113 हाणे 98 97 स्टिल पोइते आहे बट इट्स ऑन अ गुड पोज़ीशन सही नाज़रीन ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थियो था
अच्छा पोइ जेको नॉर्मली अक्सर ॾिठो वेंदो आहे न, माण्हू चवंदा आहिनि त कुझु फील्ड्स जेके आहिनि उहे मर्दनि जे लाइ आहिनि, कुझु फील्ड्स औरतुनि जे लाइ आहिनि, ऐं लॉ ऐं LLB में असां वञूं था त काफ़ी रेशो वॾो जेको आहे उहो लेडीज़ जो बि आहे। पर काफ़ी जीअं मीडिया जी फील्ड आहे, उन में अक्सर माण्हू लेडीज़ खे वञण जे लाइ पंहिंजे घर जी औरतुनि जंहिंखे घटि एप्रिशिएट कंदा आहिनि त तव्हां मीडिया में वञो, जॾहिं त माहौल हर जाइ ते हिकिड़ो ई आहे, ज़ाहिर आहे पर्सन टू पर्सन वेरी करे थो। अमां हिते अचे जॾहिं ॾिठो त हिते जेको माहौल आहे, असांजी जेके नियाणियूं वकालत में वञणु चाहिनि थियूं उन्हनि खे छा चवणु चाहींदव, ऐं सभ खां वॾो चैलेंज छा था सम्झो उन्हनि जे लाइ कहिड़ो आहे? मैम सभ खां वॾो चैलेंज जेको आहे हिकु सुठो सीनियर मिलणु आहे लेडीज़ लाइ। तव्हां कहिड़ी फील्ड में वेंदो, इट्स रियली अनफॉर्चुनेट त हैरेसमेंट जा केसिस तमामु घणा अचनि था पिया। तव्हां स्कूल्स में वञो, कॉलेजिस में वञो, तव्हां वर्कप्लेस हैरेसमेंट औरत हर जाइ ते थी ॾिसे, चाहे का बि फील्ड आहे, नर्सिस थी वियूं, हर जॻह ते थिए थो। त फील्ड का बि माना सेफ न आहे। पर इन जो मक़सदु इहो न आहे त का कंहिं औरत खे घर विहारे छॾिजे। औरत मां सम्झां थो इन लाइ न आहे ॼमी त उनखे तव्हां सिर्फ़ु मानी तव्हांखे सर्व करे, सिर्फ़ु किचन जी हद ताईं न आहे। असां जीअं तव्हां ॾिसो हिस्ट्री खणी त इस्लामिक त औरत बिज़नेस वुमेन बि रहियूं आहिनि ऐं पढ़ियूं बि आहिनि, ऐं नबी पाक जो बि चयल आहे त तव्हां औरतुनि खे पढ़ायो लिखायो अॻिते वधायो। ऐं असां अगरि इन शइ खे इन शइ ते अमल न कंदासीं, मां सम्झां थो बैकवर्ड अञा वेंदासीं। अगरि तव्हां फील्ड जी असांजी ॻाल्हि कयो त हिन में मां सम्झां थो हिन महिल रेशो तमामु लेडीज़ जो वधे थो पियो एज़ कम्पेयर टू तव्हां अगरि मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में खैरपुर में अञा घटि आहे, आस्ते आस्ते ग्रो करे थो पियो। पर हिन साइड माना कराची में तमामु घणो अर्बन एरियाज़ में या वॾनि शहरनि में औरतूं मर्दनि जे शान बशाना बीठियूं आहिनि। पर जॾहिं माण्हू वर्क प्लेस हैरेसमेंट जो ज़िक्र करे थो न, हाणे अगरि वकालत में या बार एसोसिएशन में या किथे बि औरत वकील आहे, उनखे वर्क प्लेस हैरेसमेंट जो मुज़ाहिरो फेस करिणो पए थो त उहे हैरेसमेंट करण वारा बि मतिलबु वकील ई हूंदा, पढ़ियल लिखियल ई हूंदा। पोइ वञी सवाल उते ई थो बीहे त जॾहिं पढ़ण लिखण जे बावजूदि बि मर्द जेको आहे उहो औरत खे हैरेस करे थो त पोइ भला औरत जेको आहे उहा कीअं उमेद कीअं रखे, छा करे, हुनजा घर वारा कीअं हुनखे सपोर्ट कनि? मैम तरबियत आहे या मर्द जी मां सम्झां तरबियत आहे, उनखे जेको सेखारियो वञे थो उहो केतिरो पढ़ी लिखी वञे, उनजी कैरेक्टर नेचर में हूंदी, उहो कहिड़ी बि पोज़ीशन ते हुजे, उहो उन मां मुंहिंजे ख़्याल में बाज़ न ईंदो। पर असांजी फील्ड में मां हिकु एग्ज़ाम्पल थो ॾियां, को बि फेस करे थो, का औरत आहे या को मर्द बि हैरेसमेंट फेस कंदा अॼुकल्ह जी सोसाइटी में, को बि करे थो त असांजी हिकु जनरल बॉडी आहे सिंध बार काउंसिल, उन में कंप्लेन करे सघो था अगेंस्ट द, अगरि को वकील माण्हू कंहिं में इन्वॉल्व आहे त उनखे असां उनजे ख़िलाफ़ असां कंप्लेन करे सघूं था, त उनजे ख़िलाफ़ एक्शन बि थींदो। अगरि पुलिस आहे त उन में तव्हां जेके हायर अथॉरिटीज़ आहिनि उनखे तव्हां वञी सघो था, उन्हनि खे तव्हां जेको तव्हांजे हैरेस करे थो तव्हां उनजे ख़िलाफ़ तव्हां कंप्लेन ॾेई सघो था। नर्सिंग में अगरि तव्हां चओ था उन में बि इहे करे सघंदा, मीडिया में बि हायर अथॉरिटीज़ वेठियूं आहिनि, उन में तव्हां हिनखे करे सघो था। पर मां सम्झां थो इहो जेको रोल आहे उहो पेरेंट्स जो आहे, त पंहिंजी जेकी धीउ आहे, पंहिंजी न्याणी आहे, पंहिंजी भेण आहे, पंहिंजी वाइफ आहे, उन खे हिकिड़ो मां सम्झां थो काउंसिल कनि बचपन खां। हिकु टेबल टॉक थींदी आहे डिनर ते, मां सम्झां फैमिली में हिकु ॾींहं में हिकु चकर डिनर गॾु कजे, उन में हिकु ॿिए सां शेयर कनि शयूं। मुंहिंजे वालिद साहिबु आहे, मुंहिंजी वालदा अलाह जन्नत में जॻह ॾिए उन्हनि खे। असां मतलब इहो कन्वर्सेशन गैप तमामु घणो हुजे। असां गॾु वेंदासीं, ट्रेवल कंदासीं, त वालिद साहिबु असांखे हमेशह सेखारींदो। मुंहिंजी सिस्टर आहे बाबा, उनखे बि चवंदो तव्हांखे अगरि को पसंदि आहे त को मसइलो न आहे। इहा ॾिसो न, इहा असांखे हिकिड़ी उन्हनि ॿुधायो त मां तव्हां सां केतिरो फ्री आहियां, केतिरो ईज़ी आहियां, त मां हर शइ उन्हनि सां शेयर करे सघां थो। ही इज़ लिटरली माई फ्रेंड। त इहा ॾाढी हिकु पॉज़िटिव साइन आहे, मां इहो ओपनली चवां थो। हाणे इलाही अहिड़ा माण्हू बि आहिनि जंहिंजा पेरेंट्स तमामु घणा स्ट्रिक्ट आहिनि, त उहे छा था कनि, अगरि उहे हैरेसमेंट फेस था कनि न, इन भउ खां उहा औरत अॻिते नथी वधे, पंहिंजे पेरेंट्स खे नथी ॿुधाए। द रीज़न इज़ त मुंहिंजा पेरेंट्स मूंखे घर विहारे छॾींदा, मां पोइ पंहिंजो पढ़ी न सघंदुमि, अॻिते न वधी सघंदुमि। पंहिंजा रिसोर्सिस उनखे ख़तम थियण जो वरी पोइ ख़दशो आहे। त इहो रोल पेरेंट्स जो आहे। पेरेंट्स पंहिंजी नियाणियुनि खे एतिरो काउंसिल कनि त उहे अॻिते वधनि ऐं इन्हनि हैरेसमेंट जेको ॾिए थो उनखे फेस ते स्लैप कनि। ठीकु आहे। ऐं जॾहिं ज़ाहिर औरतुनि जी ॻाल्हियूं कयूं था, वर्क प्लेस हैरेसमेंट त हिकिड़ो अलॻि मसइलो आहे, चाहे केॾी बि वॾी फील्ड हुजे, केॾा बि पढ़ियल लिखियल माण्हू हुजनि, औरत उनखे फेस करे थी पई। औरतुनि जा ॿिया जेके राइट्स आहिनि, अक्सर असांजी सोसाइटी में औरतुनि खे ख़बर ई न आहे। मारूं पिथियूं खाइनि, डोमेस्टिक वायलेंस जे अगेंस्ट FIR बि थींदी आहे। तव्हां उन ते कानून में उन जे हिसाब सां हिकिड़ी सज़ा आहे, हिकिड़ी पनिशमेंट आहे, औरत खे ख़बर न हूंदी आहे। अगरि अर्ली मैरिज जेका थींदी आहे उन ते हाणे जेको कानून आहे उहो बि इलीगल आहे। तव्हां घटि उमिरि में शादी नथा करे सघो नियाणियुनि जी, उहा बि काफ़ी माण्हुनि खे ख़बर न आहे। ख़ासि तौर ते असांजूं औरतूं, उन्हनि खे ख़बर न आहे। मर्द खे ख़बर हूंदी बि आहे पर उहो लिकाए वेही रहंदो आहे, औरत खे ख़बर न हूंदी आहे। त पोइ उन औरतुनि जा बेसिकली कहिड़ा कहिड़ा राइट्स आहिनि
ऐं उहे जेको आहे कहिड़े कहिड़े मरहले में जेको आहे कॉल करे सघनि था, को एक्शन खणी सघनि थियूं पंहिंजे हक़नि जे लाइ? मैम इन में इहो आहे त सभु खां पहिरियां त वाक़ई तव्हां सही चयो त असांजे औरतुनि जा राइट्स इन्फ्रिंज थियनि पिया। उहो इहो त सेशन्स न आहिनि असांजे ॻोठनि में औरतुनि जे लाइ की मुंहिंजी इहा हूंदी आहे त औरतुनि लाइ सेशन्स रखाए वञनि, उन्हनि खे सम्झायो वञे। पर तव्हांखे लॻे थो अगरि ॻोठनि में सेशन्स थींदा त उहो सेशन्स हासिल करण जे लाइ, वठण जे लाइ औरतूं घरनि मां निकिरनि? इहो प्रोसेस आहे, इहो हिकु ॾींहं में अगरि मां उते वेंदुसि वञी करे, मुंहिंजे ख़्याल में ॾिसो मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल थो ॾियांव। ॾुख जी ॻाल्हि आहे त असांजे ॻोठनि में जेके मर्द आहिनि उहे कमाइनि था, मां सम्झां थो, दे आर द प्रोवाइडर्स, आई कैन अंडरस्टैंड। औरत त आहे ई घर में ॻोठ में न, उहा माना सोचे ई नथी सघे त मां ॻोठ जी प्रेमिसिस खां ॿाहिरि वेंदसि। पर उहो मर्द जेको आहे हिकु दफ़ो दोस्तनि सां टूर हणी आयो नॉर्दर्न एरियाज़, सेकेंड टाइम उहो पाण दोस्तनि सां वेंदो, थर्ड टाइम डिनर ते ॿाहिरि ईंदो, उहो मर्द कॾहिं इहो न सोचींदो पंहिंजी वाइफ खे वठी वञा मां परदे जी हद में ई वठी वञो। पर इहो मां सम्झां थो इहो रोल पंहिंजे उन हस्बैंड जो आहे। त अगरि तव्हां ॻाल्हि तव्हां वारी तरबियत ते थी बीहे त तरबियत करणी आहे न, उन्हनि जी उहा तरबियत थियल आहे, उहे बि उन ॻोठ मां अगरि विया बि आहिनि पर उन्हनि जी मेंटेलिटी त उहा ई आहे। सो अनफॉर्चुनेटली इन शइ खे हिकिड़ो वॾो हिन जो इम्पैक्ट आहे। ॾिसो न, औरतुनि जा जाम राइट्स आहिनि, राइट ऑफ मेंटेनेंस आहे। मेंटेनेंस इहे त अगरि जॾहिं शादी थिए थी त मर्द खे हुनखे प्रोवाइड करिणो आहे थ्रू आउट द टाइम। राइट ऑफ डॉवर आहे, ऐं ॿियो राइट ऑफ खुला आहे। अगरि औरत खे डोमेस्टिक वायलेंस फेस करे थी या उहा खुला वठणु चाहे थी, नथी रहणु चाहे, उनजो राइट आहे। ऐं यकीन कयो कोर्ट में हिन जे लाइ को घणी डिले बि न थींदी आहे। जॾहिं औरत आई त खुला हुनखे मिलणो ई मिलणो आहे। पर तूं चए थी मूंखे को रीज़न बि न ॾे, वैलिड रीज़न, उनखे खुला जो राइट आहे, उहा छॾे सघे थी। ऐं रीज़न जे औरत खुला वठी सघे थी। माना कोर्ट में आई, उनजी यादि मां ख़ुशि न आहियां, मूंखे न आहे रहणो, डिस्क्लोज़ नथी करणु चाहे त उनजो राइट आहे, असां नथा अची सघूं। ऐं उनखां बाद आहे इनहेरिटेंस प्रॉपर्टी जी, तव्हांखे ॿुधायां, उहो राइट आहे औरत जो। ऐं जेको ॿियो तव्हां ॾाढो ॾिठो हूंदो त अॼुकल्ह राइट ऑफ डोवर थियो, हक़महर। हाणे त हिन ते लॉ पास थी वियो आहे त औरत खे जेको बि गिफ्ट बि ॾिनो वियो आहे शादी खां पोइ बि, उहो बि औरत जो हुन ते हक़ आहे। एग्ज़ैक्टली, गिफ्ट बि। ऐं ॾिसो न, मर्द इहो चवंदा अॻु में, इहो तॾहिं थियो आहे मुंहिंजे हिसाब सां त मां हे गिफ्ट ॾिनुमि, मूंखे पंहिंजो वापसि खपे थो। एग्ज़ैक्टली, गोल्ड आहे, प्रॉपर्टी आहे, काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जॾहिं तलाक थी वेंदी आहे या खुला वठ बि आहे त सारा जेको इनलॉस फैमिलीज़ आहिनि उहे क्लेम कंदा आहिनि त उहे असांखे वापसि ॾियो। त बाक़ी में ॾाढी मूंखे ख़ुशी थी जॾहिं इहो लॉ पास थियो। ऐं पुठियनि ॾींहंनि में ख़बर असांखे रिसेंटली मिली आहे त हाणे औरत खे जेको आहे सो जेको गिफ्ट में मिलियल, चाहे सोन हुजे, चाहे कपिड़ा हुजनि, चाहे का प्रॉपर्टी हुजे, को प्लॉट हुजे, को घर हुजे, उहा हुनजी पंहिंजी प्रॉपर्टी आहे, शादीअ खां उन तलाक खां ई खुला खां पोइ बि। बिल्कुलु, खुला खां पोइ हुनजी प्रॉपर्टी आहे। ॾिसो न, ही हक़मार आहे। जॾहिं इस्लाम चए थो हक़मार, मतलब तव्हां हुनखे औरत खे जॾहिं लिखी छॾियो निकाह में, उन जी राति तव्हांखे ॾियणो आहे। पर असांजा डिले करे ॾींदा, तमामु घणो। हाणे त ख़ैर घणा हुन खां पोइ मसइला थी विया आहिनि, हुनखे औरतूं फेस कनि थियूं पियूं। पर बहरहाल जेका बि ॻाल्हि ॿोल आहे माना कंटिन्यू रखंदासीं, पंहिंजी साइड जो वक़्तु थी वियो आहे। ऐं जेको आहे तव्हां खां मूंखे इन्हनि औरतुनि जे हक़ जे लाइ हिकिड़ो ॿियो सवाल बि ज़हन में आहे, पर ब्रेक खां पोइ मां सां कंदसि। सो नाज़रीन, टेक अ ब्रेक। वेलकम नाज़रीन, ऑन एयर विद आवाज़ में हिकु दफ़ो ॿीहर भली कार। ऐं पाण कचहरी कयूं था बैरिस्टर फैज़ मोहम्मद सां। ज़बरदस्त कचहरी आहे ऐं पंहिंजो जेको लॉ ऐं वकालत जी जेका बि जर्नी आहे उहा पाण ॿुधायनि। ऐं जेके बि मसइला आहिनि, जेके बि सोसाइटी जा इशूज़ आहिनि, उन्हनि ते ॻाल्हियूं कयूं पिया, जेके तमामु घणो ज़रूरी आहे त उन ते ॻाल्हाइजे। एटलीस्ट डायलॉग करण सां बहितरी अची सघे थी अगरि इंसानु चाहे त। सो बैरिस्टर साहब, मूंखे ॿुधायो, जेको बि पंहिंजो कानून आहे असां उन हिसाब सां ॻाल्हायोसीं। कुझु माण्हू नाइंसाफ़ीअ खे फेस कनि था, कुझु माण्हू जेको आहे डिले केसिस खे फेस कनि था पिया। अगरि अव्हांजे हथ में हुजे त असांजे कानूनी निज़ाम में का हिकिड़ी तब्दीली आणिजे, तव्हां कहिड़ी आणींदव? मैम, मां पहिरां हिकु एक्सप्लेन करे वियुसि त जेको डिले अचे थो, देयर आर मेनी रीज़न्स, उहो त माना जजिस ते तमामु घणो बर्डन आहे। मां सम्झां थो या त हिकिड़ो इहो आहे त जजिस वधीक अपॉइंट कया वञनि। ठीकु आहे, इन में इहो त रेशो कुझु न कुझु घटि पियो। पर इन में इहो तव्हां सम्झी छॾियो, दुनिया में तव्हां किथे वञो हलिया, तव्हां, मां यूके में बि रही आहियां, तव्हांजो लॉ पढ़ियो आहे, जेकी ड्रैगिंग आहे न उहा ज़रूरु थींदी आहे केसिस में। हा, इन खां बहितर इहो आहे मीडिएशन ते वर्क कयो वञे। असां वटि मीडिएशन तमामु घटि थी थिए। मीडिएशन में इहो थींदो त बिफोर गोइंग इन टू द कोर्ट, तव्हां जेके पार्टीज़ आहिनि उन्हनि खे उते मीडिएट कयो, उन्हनि खे सम्झायो, उन जा मसइला हल करायो।
जेके मुंहिंजे ख़्याल में ॻोठनि में चरगो या छा चइबो आहे हिननि खे फ़ैसिला थियनि था पिया, जरगो चइबो आहे हिनखे आई गेस, उहो माना उते कनि था पिया। पर उहो उन में वरी छा आहे त इन्फ्लुएंस तमामु घणी आहे जेको ॻोठनि में कमु थिए थो। इन खां बहितरु इहो आहे त वकील अपॉइंट कया वञनि। मेडिएशन साइड हाणे औरतूं तमामु एक्टिवली पार्टिसिपेट कनि थियूं पियूं, हाणे मेडिएशन जा कोर्सिस थियनि था पिया, त सभ खां बेटर मुंहिंजे ख़्याल में इहो वे आउट आहे। सही। अच्छा, पोइ जॾहिं हे सभु इशूज़ तव्हां ॾिसो था त ज़ाहिर आहे हिकिड़ी माण्हू में हसासियत बि त हूंदी आहे न, इमोशनली इंसान थिए थो। तव्हां जॾहिं अहिड़े अदबी थोरो घराणो तव्हांजो आहे जंहिंमें अदब आहे, शाइरी आहे, त मां सम्झां थी त इमोशनल ऐं सेंसिटिविटी जो जेको रेशो आहे उहो ॿियनि वकीलनि ऐं बैरिस्टर जे मुक़ाबले में तव्हां में थोरो घणो हूंदो। ऐं ईअं ई सोशली इशूज़ जेके आहिनि उन्हनि जे करे तव्हां सोशल वर्क बि कंदा आहियो। ऐं तव्हां मूंखे ऑफ द कैमरा थोरो ब्रेक में ज़िक्र कयो पिया त तव्हांजी वालदा जे नाले सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन आहे। सो टेल अस अबाउट समथिंग अबाउट दैट। मैम, असांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे डॉक्टर ज़हीर अहमद हुसैन फाउंडेशन। एक्चुअली असां एस्टेब्लिश कई हुई 2022 में, जॾहिं मुंहिंजी वालदा वफ़ात करे वई ड्यू टू कैंसर। मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजी वालदा जेकी उहा मुंहिंजे लाइ हिकिड़ो मोटिवेशन आहे। पहिरीं औरत असांजे ॻोठ मां डॉक्टर थी, पहिरीं औरत टू ट्रेवल टू रशिया टू यूरोप, मतिलबु मुंहिंजी वालदा पहिरीं औरत थी असांजे ॻोठ मां, ऐं पहिरीं औरत थी जेकी इंडिपेंडेंट थी। उन खां बाद असांजी औरतुनि हुनखे ॾिसी मोटिवेट थिया ऐं अॻिते वधिया। त असां उन्हनि जी लेगेसी खे ख़तमु न पिया करणु चाहियूं, त इन जे करे असां उन नाले ते फाउंडेशन रजिस्टर कराई। हाणे असांजा कुझु नंढे पैमाने ते ई पर हिकु सेल्फ फंडेड कम आहिनि। उन में इहो आहे त असां औरतुनि खे लैपटॉप्स जेके पढ़नि थियूं पियूं उन्हनि खे, या उन्हनि जी जेकी गवर्नमेंट इदारा आहिनि, प्राइवेट जी फीस तमामु घणी आहे, पर गवर्नमेंट इदारा जेके बि आहिनि अगरि उहे मेरिट ते अचनि थियूं ऐं उहे असांखे कॉल कनि थियूं अराउंड सराउंडिंग्स में, पहिरियां असांजी कोशिशि हूंदी आहे पंहिंजे पाड़े सिटीअ खे माण्हू ॾिसे पोइ अॻिते वधे। त सराउंडिंग्स में अगरि का औरत आहे, का छोकिरी आहे, का न्याणी आहे, त उहा असांखे अप्रोच कंदी आहे। मुंहिंजे वालिद साहिब जो जीअं असांजा कोऑर्डिनेटर्स आहिनि छोकिरा, उन्हनि खे अप्रोच कंदी आहे, त उनखे तमामु नज़दीकीअ सां ॾिसंदो आहे। द रीज़न इज़ जीअं तव्हांखे सवेर एक्सप्लेन करियो, ड्यू टू हैरेसमेंट केसिस थियनि था, मां उनखे नज़दीकीअ सां ॾिसंदो आहे त काश छोकिरी अहिड़ो फेस न करे, पेजिस मोर। अच्छा, सिर्फ़ु हिकिड़ो इहो ई कयो था, तालीम में सपोर्ट कयो था या ॿियो कमु बि आहे? बिज़नेस नंढे कारोबार जी एंटरप्रेन्योरशिप में बि तव्हां एग्ज़ैक्टली। असांजी कोई छोकिरियूं आहिनि जेके जो हस्बैंड गुज़ारे वियो आहे, त उनखे नंढो असां उनखे पुछंदा आहियूं त तव्हांजो बिज़नेस कहिड़ो, असां तव्हांखे सेटअप करे ॾियूं, नंढे पैमाने ते असां करे ॾींदा आहियूं। त इहो उन में आहे फीस वग़ैरह। सच अ वंडरफुल वर्क यू आर डूइंग। ऐं सभ खां पहिरियों मूंखे इहो ॿुधायो, हिकिड़ो सुवालु अचे पियो त छो ज़रूरत महसूसु थी त ईअं करणु घुरिजे सोशली, हिकिड़े पंहिंजे तर में, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे शहर जी सराउंडिंग खां, उतां खां स्ट्रगल। तव्हां लंडन ताईं वियो हो, तव्हां शहरनि ताईं वियो हो, यू आर अ बैरिस्टर नाउ। माण्हू मोटी करे कोन ॾिसंदा आहिनि, पंहिंजे ॻोठ कोन वेंदा आहिनि, ऐं तव्हां ॻोठ जे लाइ सोशल वर्क कयो था पिया, पंहिंजे शहर जे लाइ सोशल वर्क कयो था पिया। छा ज़रूरत महसूसु थी? मैम, द रीज़न इज़ माई फादर। उन्हनि जी लेगेसी आहे शुरू खां माण्हुनि में। मुंहिंजो वालिद साहिबु सियासत में बि रहियो आहे कुझु, त उन्हनि जो इहो रहियो आहे त मोटिव त माण्हुनि खे जॉब्स हुजनि, अगरि अपॉर्चुनिटी मिले थी। मां कराची में वेठो आहियां, हिकिड़ो मूंखे हिते अपॉर्चुनिटीज़ मिलंदियूं आहिनि, प्राइवेट कंपनीज़ आहिनि हिते दोस्तनि जूं। अगरि को ॻोठाणो चए थो, मां पंहिंजी वस पूरी कंदुमि त उन्हनि खे उते अटैच करायां। मां छोकिरा निकिरनि ॿाहिरि, एजुकेशन पंहिंजी हासिलु कनि, ऐं जेके न्याणियूं आहिनि उन्हनि जी अगरि काथे पोस्टिंग कराइणी आहे, का ट्रांसफ़र कराइणो आहे, मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कहिड़े बि डिपार्टमेंट में मां उन्हनि जो कमु कयां, फ्री ऑफ कॉस्ट कोशिशि कयां त उते पुॼां करे। ऐं पुलिस में इशूज़ तमामु घणा थियनि था पिया पंहिंजे, जो मां तव्हां इहो फील कयो त मूंखे पंहिंजो हिकिड़ो कॉन्ट्रीब्यूशन ॾियणु घुरिजे। ज़बरदस्त, दिस इज़ सच अ वंडरफुल थिंग। ऐं आर यू प्लानिंग टू गोइंग टू और जॉइनिंग पॉलिटिक्स? मैम, इट इज़ अबाउट द अपॉर्चुनिटी। ऐं वालिद साहिबु रहिया आहिनि, लाज़मी हुनजी लेगेसी खे कंटिन्यू कंदा। आर यू प्लानिंग टू इन फ्यूचर? यस, होपफुली यस। ओके, होपफुली यस। मुंहिंजे वालिद साहिबु मना कंदा आहिनि वैसे, चवंदा आहिनि यार जनरल पॉलिटिक्स में न अचो, ॿाहिरि पॉलिटिक्स तव्हां कयो भले। वालिद साहिब जो इहो हूंदो आहे, पर मुंहिंजो इहो आहे त ॿाहिरि पॉलिटिक्स कंदासीं इंशाल्लाह। बट इन केस अगरि अपॉर्चुनिटी मिले थी ऐं अगरि असां हुनखे पॉज़िटिव ॾिसो, मां अगरि हिन महिल काफ़ी मामला माण्हू सियासत में वञण खां बिना नथा करे सघनि। जॾहिं तव्हांखे कंहिं स्टेट खे सुधारणो आहे, वॾे पैमाने ते को चेंज आणणो आहे, त पोइ तव्हांखे सियासत में घिरणो पवंदो आहे। उहा हाणे अपॉर्चुनिटी आहे, कोशिशि कंदासीं अकेली करे उहा शइ अगरि अर्न कई, पाण कैपेबल थियासीं त लाज़मी अपॉर्चुनिटी मिलंदी। ओके बैरिस्टर साहिबु, असांजे प्रोग्राम में जेके माण्हू ईंदा आहिनि उन्हनि सां असां ईअं ई सवाल करे ऐं चांहि पीआरे वञणु आहियूं ॾींदा। उन्हनि खां असां हिकिड़ो नंढिड़ो टेस्ट बि वठंदा आहियूं, उनखे चइबो आहे रैपिड फायर राउंड। उन में कुझु सवाल आहिनि, उहे मां तव्हांखां पुछंदसि, तव्हां मूंखे जवाबु ॾींदव, पर उहे जवाब जे सोचण जे लाइ मां वटि टाइम न आहे बिल्कुलु बि। सो ऑन द स्पॉट इंस्टेंटली जेको तव्हांखे फस्ट ज़हन में आयो, तव्हांखे उहो जेको आहे सो धड़क सां चई छॾिणो आहे। सो पहिरियों तव्हां खां क्वेश्चन कंदसि, कानून या इंसाफ़? इंसाफ़।
दलील या जज्बात? दलील। जज या वकील? वकील। ओके। कोर्ट रूम या क्लासरूम? कोर्ट रूम। ओके। किताब या तजुर्बो? तजुर्बो। सही। आइन या सियासत? आइन। आइन, सही। हिकु लफ़्ज़ पाकिस्तान जो अदालती निज़ाम जेको तव्हां सम्झो था त उहो जीअं ॾिसो था, बसि पर हिकु लफ़्ज़ में ॿुधायो कीअं आहे पाकिस्तान जो अदालती निज़ाम, इन वन वर्ड? This is a good position. It's fine. Fine. Okay. It's fine. Good. It's fine, Thumbs yeah. up. वो अॼुकल्ह हो जेको WhatsApp ते हिकिड़ो thumbs up वारो thumbs up emoji ईंदो आहे न, उहो अची All I वञे can हिकु वर्ड में मां इहो ई चयो त टाइम लॻंदो न। सही। अच्छा, नौजवान वकीलनि लाइ का सलाह अगरि ॾियणु चाहियो? हिकिड़े वर्ड में इहो अगरि चवां त पेशेंस। पेशेंस, सब्र। ओके। फील्ड में टाइम टेकिंग आहे, अगरि बैकअप न आहे त थोरो टाइम लॻंदो। ऐं आम माण्हुनि लाइ, सिविलियंस लाइ को कानूनी पैगाम? ट्रस्ट कयो अदालत में, ट्रस्ट कयो पंहिंजी कोर्ट में, ट्रस्ट कयो वकीलनि में, ऐं टाइम सां हर शइ हिकु बेटर पोज़ीशन में मूव कंदियूं। अच्छा, त डू यू थिंक त वाक़ई में अगरि आवाम ट्रस्ट करे थी, ऐं वरी पोइ जिते अवाम जूं जेके ज़ाहिरा शिकायतूं बि आहिनि उनखे ॾिसनि था पिया, त इहो आसान आहे? ट्रस्ट हासिलु करे वठंदव तव्हां अवाम जो? होपफुली मैम ट्रस्ट हासिल कयो आहे वकीलनि, कयो आहे ट्रस्ट वकीलनि हासिल कयो आहे। तव्हांजे मिसाल तव्हांजे साम्हूं आहे जेको पाणी जो मसइलो थियो, वकील अॻिते वधिया। मां नथो सम्झां कंहिं बि हिकिड़े माण्हू अॻिते वधियो, वकील अॻिते वधिया, वकील वेठा, वकीलनि पंहिंजो कारोबार बंदि कयो। वकील असांजो कारोबार आहे न, बिज़नेस आहे न, असांजी अर्निंग हिते आहे त काइंड ऑफ बिज़नेस तव्हां चई सघो था। दैट हा इहो आहे त किथे किथे असां बिज़नेस में इमोशन ईंदा आहिनि त असां प्रोबोनो केसिस खणंदा आहियूं, पर काइंड ऑफ असांजी अर्निंग हितां आहे। वकीलनि 2 हफ़्ता 3 हफ़्ता उहो बंदि कयो, धरनो आयो, कंहिंजे लाइ पंहिंजी संद मण लाइ ऐं वेठा, ऐं पंहिंजे पाण खे मुंझराइण माण्हुनि उहा मोट ॾिनी, माण्हुनि मोहबत ॾिनी। मां सम्झां थो उन खां पोइ वकीलनि जो जेको हिकु मूवमेंट थी ऐं उरूज वधियो, उनखे फ़िलहालु त मां नथो सम्झां केरु रोके सघे थो। इनशाअल्लाह असांजी कोशिशि हूंदी त अवाम जो प्यार या मोहबत अॻिते वधे हासिलु कयो इनशाअल्लाह। ठीकु आहे। अव्हां खे ॿार आहिनि? आर यू मैरिड? आई एम नॉट मैरिड येट। यू आर नॉट मैरिड? अच्छा, इहो रॉन्ग सवाल। अॻु में शादीअ वारो करणो घुरिजे हा, पोइ ॿारनि जो करणु घुरिजे हा। पर अगरि तव्हांखे ॿार हुजनि ऐं उहे वकालत में वञनि या सियासत में वञनि या कंहिं बि शोबे में वञनि, तव्हांजो छा आहे ख़्वाबु? तव्हांजी का ख़्वाहिश मुंहिंजा ॿार हिन फील्ड में वञनि? फ्री हैंड आहे। फ्री हैंड आहे? मूंखे वालिद साहब फ्री हैंड रखियो, मां पंहिंजे ॿारनि खे फ्री हैंड। ॿिनि 3 शयुनि में ॿारनि ते तव्हां बर्डन न विझो। हिकु उनजी शादी, आई थिंक उहो पंहिंजी पसंदि करे सघे थो, भले उहा औरत हुजे तो मर्द हुजे। अच्छा। हा, उन में। ऐं सेकेंड इहो आहे त तव्हां उन्हनि में जेकी इहो पाकिस्तान में कीअं करे सघंदव? पाकिस्तान मर्द सां शादी पाकिस्तान में कीअं? न, मर्द सां न। I didn't say that. मां इहो चयमि त शादी। ॾिसो, हिते हाणे असांजो सोशल मीडिया जो हिकिड़ो ॾाढो अहम किरदारु आहे, उहो वरी पोइ हिते तव्हांजो रील्स वायरल थी वेंदी त मुंहिंजे लाइ मसइलो थी पवंदो। त हे इन मुल्क मां पढ़ी आहियां, शायदि हुनखे चाहे पुट हुजे या औरत हुजे, तव्हांजे चवण जो मक़सदु आहे। ॾिसो, असां पाण वज़ाहत करे था वठूं त अहिड़ी का ॻाल्हि न आहे। बैरिस्टर साहब चवणु चाहिनि, चाहे पुट हुजे या औरत हुजे, हुनखे आज़ादी हुजणु घुरिजे पंहिंजो लाइफ पार्टनर चूज़ करण में। राइट? ओके ओके। उन्हनि जो राइट आहे। उनखे ॿियो उन्हनि जी जेकी जॉब आहे, उनजे प्रोफेशन में वञणु चाहिनि था, उहो बि उन्हनि जो राइट आहे। मां सम्झां थो उन्हनि खे रोकणु न अगरि दिलि सां न कंदो, मां नथो सम्झां त उहो की तव्हां हिन महिल अगरि मुंहिंजी ॻाल्हि में तव्हां वकील हुजो त शायदि तव्हां इंजॉय न करे सघो जेको तव्हां हिन पंहिंजी फील्ड इंजॉय छा, मां मतिलबु निंड पई हुजां बसि। एक्ज़ैक्टली। त इहो ॾुखियो कमु हर कंहिंजे लाइ पंहिंजी फील्ड चूज़ करण जो राइट आहे। अच्छा, सही आहे। पर जीअं ज़ाहिर आहे तव्हां अॻिते वधो था, हाणे सोशल मीडिया जो दौरु आहे। सोशल मीडिया में माण्हू वेट कोन थो करे, बसि ठक करे हिकिड़ो पंहिंजी सोच, पंहिंजी का राय क़ाइमु करे थो छॾे, स्टेटस ॾेई थो छॾे, या वरी ट्रोलिंग बि तमामु घणी आहे। या जेका अवाम में इंटॉलरेंस आहे ऐं सोशल मीडिया जो जेको इम्पैक्ट आहे, उनखे कीअं था ॾिसो? ज़ाहिर आहे ॻोठनि में इन जा घणा फ़ाइदा बि त आहिनि, पर काफ़ी इन जो नेगेटिव इम्पैक्ट बि साम्हूं आयो आहे। प्रोज एंड कॉन्स हर शइ जा हूंदा आहिनि। प्रोज जी ॻाल्हि कयूं त हिन में ॾिसो, पहिरियां को बि नाइंसाफ़ी थींदी हुई, को बि इशू थींदो उहो दॿिजी वेंदो हुयो। हाणे हर कंहिं वटि मोबाइल आहे, उहो शेयर करे थो, उहो माण्हू ॾिसनि था त जेकी स्टेट आहे उन ते प्रेशर अचे थो, उहो उन हिसाब सां उन शइ खे सॉल्व करे थी। अगरि तव्हां हिनखे नेगेटिव वे सां ॾिसो त हिकु नंढो मिसाल ॾींदुमि त अगरि को बि इंसानु आहे, कंहिं का मतिलबु गुस्ताखी न आहे कई, एग्ज़ाम्पल थो ॾियां,
असां इस्लाम जे हिसाब सां थो चवां त कंहिं बि कंहिंखे अॻिते अची करे सोशल मीडिया ते रखी छॾे त हिन बंदे गुस्ताखी कई आहे त ॿिया माण्हू सोचनि नथा, उनखे रीशेयर कनि था, उते उन कमेंट्स में उन्हनि खे हिकिड़ो गलीज़ गारियूं ॾियनि था, उनखां बाद उन्हनि जे लाइ हिकिड़ो वॾा मसइला क्रिएट कनि था। सोशल मीडिया प्रोस एंड कॉन्स ॿई आहिनि, पर मां सम्झां थो सोशल मीडिया जेको आहे हिकिड़ो ॾाढो सुठो पॉज़िटिव रोल अदा कयो आहे सोसाइटी में। बसि उनखे हैंडल करणु अचणु खपिजे। ऐं उहा ई ॻाल्हि त पेरेंट्स खे पंहिंजे ॿारनि खे बचपन खां उहा शइ सेखारी वञे। हाणे अगरि अॼुकल्ह ॿार जेके रोअनि था त ॿार माइरूं आहिनि जान छॾाइण जे चकर में मोबाइल हथ में पकड़ाए थी छॾनि, पर इहो कमु ग़लति आहे। मां सम्झां उन्हनि खे टाइम ॾियनि त मोबाइल यूज़ जा जेके तरीक़ा आहिनि उहे सेखारनि, पोइ इहो अॻिते निकिरे। ठीकु आहे बैरिस्टर साहिबु, जॾहिं ज़ाहिर आहे तव्हां चयो की तव्हां पंहिंजी किताब बि लिखो था पिया ऐं हुन जा काफ़ी चैप्टर्स बि थी विया आहिनि, जॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो राइटर हूंदो आहे उनखे जॾहिं मी टाइम मिलंदो आहे, जॾहिं उहो चाहींदो आहे त अक्सर उहो कुझु न कुझु लिखंदो आहे। तव्हां ॿियो त कुझु नथा लिखो, पर पोइ बि जॾहिं तव्हां मी टाइम तव्हांखे मिले थो त छा उहो टाइम बि तव्हां पंहिंजी उन किताब खे ॾींदा आहियो या वरी को ॿियो कमु करणु चाहींदा आहियो, मतिलबु इन सियासत ऐं वकालत खां हटी करे ॿियो कहिड़ो कमु कंदा आहियो? मैम असल में हाणे ब्रेक मिलियो त मूंखे कॉल अची वई दोस्तनि जी। मीन टाइम मुंहिंजो पर्सनली मां घटि ई पंहिंजे पाण सां ॾींदो आहियां। इहो हूंदो आहे त जॾहिं फ्री टाइम मिलंदो आहे दोस्तनि सां या हिकिड़ो कॉफ़ी, एडिक्शन थी वई आहे यूके खां पोइ। सेकेंड इहो त स्पोर्ट्स पैडल थी वियो, फुटबॉल थी वियो, रेगुलर बेसिस ते असांजी हूंदी आहे शाम जे टाइम, राति जे टाइम 1.5 घंटो फुटबॉल, इन सां स्टेमिना वधे थी, बॉडी जी ग्रोथ थिए थी। पहिरियां असां थोरो खेॾंदा या 90 मिनट्स विदाउट स्टॉप असां खेॾूं था त स्टेमिना वधे थी, ग्रोथ थिए थी ऐं सिहत लाइ सुठी ॻाल्हि आहे। त इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो हूंदो आहे त पंहिंजे पाण खे टाइम ॾियां। जेका बि ॻाल्हि ॿोल आहे माना कंटिन्यू रखंदासीं, पर नंढड़ी साइड जो वक़्तु थी वियो आहे। पोइ अॼुकल्ह जो तव्हां मीडिया ते जेको कमु थो हले पियो ॾिसंदा आहियो, ड्रामा थी विया, मूवीज़ थी वियूं? मां मूवीज़ जो तमामु घटि माना शुरू कयां, इंट्रस्ट मुंहिंजो तमामु घटि रहियो आहे मूवीज़ में। पर ॾिसंदो आहियां जंहिंजी हाइप थी वई मूवी जी। फॉर एग्ज़ाम्पल विच में हिकु ॾाढी सुठी मूवी आई, हिन जो नालो सुठो, वेब सीरीज़ आयूं, त उनखे असां माना मां ॾिठमि जॾहिं हाइप क्रिएट थिए थी न, त उन बाद मिस्टर बीस्ट जो हिकिड़ो तमामु घणो शो आयो प्राइम वीडियो ते, त उनखे असां ॾिठोसीं। माना इहे शयूं आहिनि जेके हाइप थिए थी मां ॾिसंदो आहियां, न त मां अवॉइड कंदो आहियां। न त काफ़ी अहिड़ा केसिस, काफ़ी अहिड़ा ड्रामा मूवीज़ जेके आहिनि उहे सोशल इशूज़ ते ठहिया आहिनि, जंहिंमें माण्हुनि जी आगाही करे सघे थो, उनजी जेको आहे सो तरबियत करे सघे थो। ज़ाहिर आहे माशरे में जेके इशूज़ आहिनि उन्हनि खे ते अगरि ड्रामा ठहनि त माशरो सुधरी सघे थो। तव्हांजो छा ख़्यालु आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया या मीडिया जो हिकिड़ी सोसाइटी खे सुधारण में केतिरो हथु आहे? मां सम्झां थो मीडिया जो ई रोल आहे सोसाइटी खे सुधारण या बिगाड़ण। जो पर्सपेक्टिव आहे क्रिएट उहो मीडिया ई कंदी। मुंहिंजो अगरि फेस जेके पॉज़िटिव वे में तव्हांजे चैनल ते ॿिए कंहिंजे चैनल ते हलंदो त माण्हू सम्झंदा हे मसीहा आहे असां लाइ। अगरि साॻियो ई चैनल मुंहिंजे लाइ इहो चवंदो त हे हिकिड़ो माना मां मुंहिंजो पॉज़िटिव इम्पैक्ट मुंहिंजो क्रिएट न कंदो त माण्हू मूंखे नेगेटिव ई सम्झंदा उन शइ जे लाइ। मीडिया जो पॉज़िटिव रोल इहो आहे त सिंधी ड्रामा ख़ासि करे सिंधी चैनल्स खे रिक्वेस्ट आहे त हिकु मां सम्झां थो सिंधियुनि खे सिंधी ड्रामा खे रिवाइवल जी ज़रूरत आहे ऐं हुन ते सुठो हिकिड़ा पॉज़िटिव ऐं सोशल इशूज़ ते ड्रामा ठाहिण जी तमामु। अॼुकल्ह जेके उहो न आहे हथियारनि जो, नंढे हूंदे ॾिसंदा हुआसीं ड्रामा, इंट्रस्ट हूंदो, पर हाणे मां सम्झां थो हिकिड़ो दौर चेंज थी वियो आहे। कल्चर अची वियो आहे, कारोकारीअ जा केसिस अची विया आहिनि, सभु मामला आहिनि, पर सिंध इज़ नॉट ओनली अबाउट दाड़ियल ऐं कारोकारी। सिंध में तमामु घणी ॿी बि आहे, वुमेन एम्पावरमेंट आहे सिंध में, तमामु वॾा ॿिया बि रिच कल्चरल, हिकिड़ो असांजो कल्चर तमामु घणो रिच आहे। मां रिसेंटली हिकु क्लाइंट सां वेठो हुउमि, उर्दू स्पीकिंग हुई, मुहाजिर हुई, ऐं मतिलबु हुन सां इहो डिस्कस थियो पियो मुंहिंजो, त उहा आर्टिस्ट हुई। आर्टिस्ट थी करे मां हुनखे जॾहिं पंहिंजे ख़ैरपुर में ॿुधायमि, हुन मूंखे हिकिड़ो लफ़्ज़ चयो त उते के को एजुकेशन न हूंदी आहे न। आई वॉज शॉक त उन्हनि खे इहा बि इंफॉर्मेशन न आहे माण्हुनि खे त असांजे इंटीरियर में, असांजे ख़ैरपुर में, असांजे सखर में, असां कहिड़े बि इलाइक़े में को एजुकेशन आहे। मां हुनखे जंहिं महिल असांजे IBA सखर ॾेखारियुमि, मां हुनखे पंहिंजी जॾहिं इदारा ॾेखारियुमि, मां माहौल ॾेखारियुमि, त शी वॉज शॉक्ड। उन चयो मूंखे विज़िट करिणो आहे, ऐं मां उतां जे लाइ हुन मतिलबु तमामु वॾी आर्टिस्ट हुई न, त उन्हनि चयो मां हुते कमु बि कंदुमि ऐं हुनजे लाइ हाईलाइट बि कंदुमि। इट्स वेरी अनफॉर्चुनेट त हिते मीडिया जो हिते रोल हुजणु खपे, अवेयरनेस न आहे, अवेयरनेस क्रिएट कनि न। फैज़ महल आहे असां वटि, कोटी जी आहे, बहिराणो आहे, हेॾा ख़ूबसूरत शयूं आहिनि असांखे। मां सम्झां थो अगरि हिते हुकूमत थोरो कमु कंदी न, दैट विल बी रियली गुड फॉर अस। सही। अच्छा, जीअं स्टार्ट में मां ज़िक्र कयो कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना जो, त यू आर इंस्पायर्ड बाय हिज पर्सनैलिटी, ऐं हुनजो जेको बि कॉन्ट्रीब्यूशन आहे, जेको हुनजो विज़न आहे, विज़न जी इम्पोर्टेंस तव्हां छा था सम्झो नौजवाननि जे लाइ जे कंहिं बि फील्ड में वञनि था, उन्हनि जो फोकस ऐं उन्हनि जो विज़न केॾो स्ट्रॉन्ग हुजणु घुरिजे, हिन जी अहमियत छा आहे?
कंहिं फील्ड चूज़ करण खां पहिरियां हिकु त विजन, ॿियो पैशन, इहे 2 शयूं न हूंदियूं तव्हां कुझु कोन था करे सघो। काफ़ी दोस्त असांजा अहिड़ा आहिनि जेके चवंदा आहिनि असां CSS था कयूं, बट उहो ॾिसो 1 साल ड्रैग कंदा, 2 साल ड्रैग कंदा, 3 साल ड्रैग कंदा, आफ्टरवर्ड्स उहो नेठ हुनखे छॾे करे ऐं अटैम्प्ट न ॾेई सघंदा पंहिंजो, अटैम्प्ट न ॾेई सघंदा, उहो हिकिड़ो फियर में रहंदा आहिनि, फियर ऑफ फेल्यूर। त उन्हनि खे उहो विजन, उहो पैशन न हूंदो आहे। अगरि पैशन हुजे, विजन हुजे त उहो CSS करे थो, पैशन हुजे, विजन हुजे त असांजी फील्ड में मां सम्झां थो विजन सां गॾु गॾु पैशन तमामु घणो ज़रूरी आहे। असांजी फील्ड में पंहिंजी फील्ड सां गॾु इश्क करिणो पवंदो। द रीज़न इज़ हे तमामु हेक्टिक आहे, सुबुह जो 9 बजे खां राति जो 9 10, इट्स रियली हेक्टिक आहे। उन में बि माना तव्हांखे हलणो आहे, हिकिड़ो ई साॻियो कोट पातल आहे तव्हांखे, इट्स रियली टफ फॉर अस यू नो। तो इन जे करे मां सम्झां थो जेको नौजवान चए अच्छा, रोज़गार जा ज़रिया इन वकालत में हिते अर्निंग बेसिस सैलरीज़ पाकिस्तान में छा आहिनि एतिरियूं जो जॾहिं एतिरो माण्हू करे सुबुह खां राति ताईं, त छा हुनखे इनफ सैलरी मिले थी त हो पंहिंजो गुज़र बसर करे सघे? मैम तव्हां सवेर जीअं ॻाल्हि करे वियो त यंगस्टर खे छा मैसेज आहे जेके अचणु चाहिनि था, मां उहो ई चयुमि पैशंस। मां हिकिड़ो मिसाल ॾेई, पैशंस द रीज़न सब्र हुजे, उहो द रीज़न वॉज त उन में हिन फील्ड में तव्हांखे टाइम टेकिंग आहे, तव्हां वटि अगरि बैकअप आहे तव्हांजे लाइ फील्ड तमामु सुठी आहे। तव्हांजा बॉस केयर कोन्हे को, तव्हां अर्न कयो था टाइमली, बट द थिंग इज़ दैट अॼुकल्ह अनफॉर्चुनेटली जेके मां सम्झां थो सीनियर्स हिन में असांजे जेके वॾा आहिनि, असांजा मॉसिस आहिनि, पोइ उन्हनि जो इहो रोल पॉज़िटिव हुजणु खपिजे। जेके जूनियर्स उहा रखनि था पाण वटि, कम अज़ कम उनजो जेको डेली वेजिस आहिनि उहे त प्रोवाइड कनि। अच्छा, हा, ॿियो उन्हनि जे हथ में आहे छा सीनियर्स जे, उहे करे सघनि था? दे कैन, मतलब आई मीन इफ दे आर अर्निंग इन करोड्स, व्हाई कैन नॉट दे स्पेंड ऑन देयर जूनियर्स या एसोसिएट्स या क्लर्क्स? उन ते करे सघनि था, कुझु पे कनि, कुझु उन्हनि खे एक्सपोजर ॾियनि। उन्हनि खे फॉर एग्ज़ाम्पल जीअं मां लीगल काउंसल आहे कंहिं डिपार्टमेंट जो, उहो लीगल काउंसल कंहिं तरीक़े सां अटैच कराइनि उन्हनि खे। जाम शयूं आहिनि त जूनियर्स खे अॻिते आणे सघिजे थो, पर हाणे इनरोलमेंट एतिरी वधी वई आहे वकीलनि जी। पहिरियां वकील जेको हुयो उहो सेकेंडरी प्रोफेशन हुयो, डॉक्टर न थींदुमि मां वकील थींदुमि। हाणे प्रायोरिटी ते माण्हू चए थो मां वकील थींदुसि। तंहिंजे करे हिन प्रोफेशन में इनरोलमेंट तमामु वधी वई आहे। ऐं मां सम्झां थो इन में बार काउंसिल्स पंहिंजो रोल प्ले कनि, को तरीक़ो कढनि, को वे आउट कढनि, त जीअं छोकिरा अचनि था, ख़ासि करे जेके ॻोठनि मां अचनि था, ग़रीब गुरबो जो फैमिलीज़ आहे उन्हनि जी, त उहे हिते अची करे अर्न कनि। सही, ज़बरदस्त, इहा त ॾाढी सुठी हिकिड़ी तव्हां ॻाल्हि कई। पर जीअं हिकिड़ो ॿियो बि मां पासो सम्झणु चाहींदसि, जीअं ज़ाहिर तव्हां चयो त हिकिड़ो सब्र ऐं पेशेंस जो हिकिड़ो ॿियो नालो आहे जे वकालत, छो त इहो ॾाढो एॾो टफ आहे, कमु आहे। पर इन में वरी काफ़ी माण्हू वञनि था, वरी मायूस थी था वञनि, वरी उहो पंहिंजो प्रोफेशन चेंज करे था छॾनि। जॾहिं प्रोफेशन चेंज कनि था त पोइ वरी उहो वरी ॿाहिरि वञी इन जो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट विझनि था। त मतिलबु अगरि वकील थींदो त पोइ मतिलबु तव्हांखे हे बि करिणो पवंदो, त जेके ॿिया नवां नौजवान आहिनि उहे वरी पोइ इन फील्ड जो सोचींदा ई न आहिनि त बाबा हिन जो त ॾाढो ख़राबु एक्सपीरियंस रहियो आहे। इन हवाले सां ज़ाहिर आहे उहो पंहिंजी फील्ड सां कीअं ऑनेस्ट थी था सघनि जेके बि आहिनि? मैम ॾिसो, हीअ फील्ड ईअं आहे, मुंहिंजा कुझु दोस्त आहिनि, मुंहिंजा वालिद साहब सुठी पोज़ीशन्स आहिनि, ब्यूरोक्रेट्स आहिनि, यकीन के उहे हिन महिल LLB था कनि पिया। माना हीअ फील्ड ख़राबु त न आहे, या हीअ फील्ड तव्हांखे रिटर्न में घणो कुझु ॾिए थी, पर उहा ई ॻाल्हि आहे सब्र कयो। अगरि हे फील्ड सां को सचो नथो थिए त फील्ड तव्हां सां सची न थींदी। ऐं सेकेंड ॻाल्हि इहा, अगरि कोई फील्ड छॾे वञे थो, ॿी कंहिं फील्ड खे जॉइन करे थो, उन में को मसइलो न आहे, उनखे परसू करे पैशन सां गॾु। पर कंहिंजे लाइ नेगेटिविटी, वकीलनि जे लाइ या सीनियर्स लाइ नेगेटिविटी, क्रिटिसिज़म मां चवंदो आहियां हुजणु खपिजे, हर कंहिं इंसान ते हुजणु खपिजे। असांजे जेके तनक़ीद बराए इस्लाह बि थींदी आहे, तव्हांखे तनक़ीद न मिलंदी त तव्हां पाण में जेको आहे सो डेवलपमेंट कीअं आणींदव? एक्ज़ैक्टली, पर इट डज़ंट मीन त तव्हां उन्हनि खे ईअं रिप्रेज़ेंट कयो पंहिंजे एरियाज़ में। मां इलाही दफ़ा उबर ऐं करीम ते ट्रैवल कयो आहे, उन में बिल्कुलु ईअं तव्हांजी ॻाल्हि वांगुरु, त उहे चवंदा आहिनि सर वकील क्यों बने, इसमें तो सिर्फ झूठ ही बोलना पड़ता है। तो ये बात छा इहो सच आहे? वकील खे वाक़ई में सिर्फ़ कूड़ ॻाल्हाइणो पवंदो? कूड़ न ॻाल्हाइणो पवंदो। ॾिसो, जेको लॉ आहे उनखे तव्हां कीअं प्रेज़ेंट था कयो जज जे साम्हूं, डिपेंड्स, इहा गेम हुनजी आहे। सही, को वकील हुनखे कीअं प्रेज़ेंट थो करे, को लूप होल थो ॻोल्हे, को हुनखे कंहिं तरीक़े सां अची करे पेश थो करे जज जे साम्हूं ऐं रिलीफ वठे थो क्लाइंट लाइ, त पोइ उन में कूड़ जी ॻाल्हि न आहे। हर कंहिंखे राइट आहे। जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई, मां अगरि औरत जे राइट जी ॻाल्हि थो कयां, अगरि को बंदो मर्डर करे बचे थो, उनजो राइट आहे पंहिंजी। विक्टिम त विक्टिम आहे न, चाहे औरत हुजे या मर्द हुजे। अगरि मां चवां थो को भले अक्यूज़ड आहे, मूं वटि को आयो बंदो, हुन मूंखे ॿुधायो न त मां हे करे आयो आहियां, मां मर्डर करे आयो आहियां, या मां हे मूंखां थी वियो आहे, त मां हुनखे कीअं मां अज़म्पशन वठंदुसि? मूंखे स्टोरी ॿुधाईंदो, आई विल परस्यू, मां अकॉर्डिंगली लॉज़ जे हिसाब सां हुनखे परस्यू कंदुमि केस खे, रेमेडी ॻोल्हींदुमि हुन लाइ, हुन रिलीफ ॻोल्हींदुमि। अगरि रिलीफ मिली थो वञे हुनखे, त उनजे करे इहो नैरेटिव सेट थी वियो त वकील कूड़ नहीं करे, क्लाइंट खे रिलीफ वठी ॾींदा, असांजे लाइ हिते तो
ठीकु आहे, छो त काफ़ी माण्हुनि खे वरी रिग्रेट बि थींदो आहे, या अगरि कोई बि ज़ाहिर आहे माण्हू को क्राइम करे थो त उनखे वरी सुधरण जे लाइ केतिरा चांसिस मिलनि था, इहो तमामु घणो सोसाइटी आहे जो इशू आहे। हींअर पुठियनि ॾींहंनि में तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे सो ॾाढो जेको आवाम जो न हिकिड़ो वाइल्ड फेस नज़र पे आयो ख़बरुनि में। रिसेंटली हिकिड़ो आहे जेको नंढड़ो ॿारड़ो बाए नेबर हुननि हुनखे किडनैप करे छॾियो ऐं वरी पोइ बोरीअ में बंदि करे 6 ॾींहंनि खां पोइ लाश फिटो करे छॾियो ऐं मथे इमारत खां। त उन जूं जेके घर जूं औरतूं जॾहिं रिपोर्ट ॾियनि पियूं ऐं मीडिया सां ॻाल्हाइनि पियूं त इहे पियूं चवनि असांखे पुलिस मां या कानून मां का बि उमेद न आहे, अव्हां इहो ॿारु असांखे ॾियो, उनजो फ़ैसिलो असां कंदासीं जेको कल्प्रिट आहे। त मतिलबु ॾिसो हाणे आवाम ईअं पाण थी चए त हाणे मां फ़ैसिलो मतिलबु मां पाण कंदसि, इन में हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदो? तव्हां उहा ई ॻाल्हि कई, पहिरियां सभिनी खां पहिरियां पुलिस जी ॻाल्हि कई आवाम, इन खां सभ खां पहिरियां जेके 2 शयूं आहिनि मैम, हिकु जेके असांजी ब्यूरोक्रेसी आहे उनखे बि थोरो मां सम्झां थो मुनज़म तरीक़े सां कमु करिणो पवंदो। पुलिस में तव्हांजो जेको डिस्ट्रिक्ट जो हेड आहे SSP आहे ऐं एडमिनिस्ट्रेटर DC आहे, आवाम वञे थी जॾहिं बि पुलिस वारनि वटि उन्हनि खे रिलीफ नथो मिले, अञा बि उन्हनि खे प्रेशराइज़ कयो थो वञे, त उनजे करे आवाम बाग़ी आहे। उहो तव्हां जेको ॻाल्हि कयो वाइल्ड फेस आवाम जो तॾहिं नज़र थो अचे, उहा इन लाइ नाराज़ था थियनि। अगरि तव्हां वञो अगरि कंहिं ट्रेजरी ऑफिस में, उते अलॻि मसइला आहिनि आवाम सां, त फेस कनि था त आवाम खे फ्रस्ट्रेशन थिए थी, त पोइ इनजे करे आवाम खे या न कानून ते यकीन आहे, न ई तव्हांजी एडमिनिस्ट्रेशन ते यकीन आहे, न ई वरी सियासतदान ते यकीन आहे। त टाइम टेकिंग आहे, सभिनी खे पॉज़िटिव रोल अदा करिणो पवंदो। ठीकु आहे, थैंक यू सो मच मिस्टर साहब, तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो ऐं हर पासनि ते असां ॻाल्हायोसीं। ऐं मुंहिंजी कोशिशि इहा हुई त ज़ाहिर आहे तव्हांजो जेको बि एक्सपीरियंस आहे, जेको डेली बेसिस ते तव्हां ॾिसो था, हाई कोर्ट में तव्हां एडवोकेट आहियो, हुते रोज़ केसिस अचनि था, त अव्हांजे एक्सपीरियंस मां या असांजा नाज़रीन कुझु सिखी सघनि त सुठो थींदो। ऐं तव्हां टाइम ॾिनो, थैंक यू सो मच। थोरा टाइम असांजा, आई होप त तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो, यू इंजॉयड इट। ऐं ॾिसंदड़नि खे को ख़ासि अगरि मैसेज कोई बि चवणु चाहियो त? बसि मां इहो चवंदुमि, माउ पीउ जी इज़त कयो ऐं पंहिंजो जेको प्रोफेशन चूज़ कयो था उन में पैशन सां वञो, ऐं अगरि फील्ड असां वेंदा हुजो त वरी उहो चवंदुमि त पैशन सां हुजे ज़रूरी आहे, न त हिन में सर्वाइव न करे सघंदो। Such a wonderful message. Thank you so much, Mr. Saab. So, Nazreen, this was it for On Air with Awaz this episode. ऐं इंशाल्लाह ईंदड़नि ॿिए एपिसोड में अहिड़ी हिकिड़ी ख़ासि शख़्सियत सां गॾु हाज़िर थींदसि अव्हांजी ख़िदमत में। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो, मूंखे दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।